बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम सुबह मेरान में असां हाज़िर आहियूं तव्हांजी ख़िदमत में। नई दुआ संगत तशाल जितुजो ख़ुशि जो आबाद हुजो ऐं बिटाई बि इहा ई दुआ कई आहे त साईं सदाईं करीम मदद सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। इहा ई दुआ आहे त अलाह साईं सॼे आलम खे आबाद करे पंहिंजे हिफ़्ज़ ज़मान में रखे। नाज़रीन, मौसम जी ॻाल्हि कंदासीं त कल्ह सिंध मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति तेज़ तूफ़ान सां बरसाति पई, ख़ासि करे हैदराबाद ऐं हुनजे भरपासे में त सुठो वसकारो थियो, रोडनि ते अञा पाणी बीठल आहे ऐं गॾो गॾु नुक़सान बि थियो आहे। ज़ाहिर तूफ़ान हो त माण्हुनि जी सोलर प्लेटूं उॾी वियूं आहिनि, किथे जेके अजा हुआ, कचा घर हुआ, ग़रीब वारा कखां घर हुआ, उन्हनि खे तमामु घणो नुक़सानु थियो आहे। ऐं हीउ जेको सिलसिलो आहे इहो ईंदड़ 2-3 ॾींहंनि ताईं जारी रहंदो सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में। सो महिरबानी करे पंहिंजो ख़्यालु कयो ऐं न रुॻो इहो ख़्यालु कयो पर ईंदड़ महीने खां वठी कल्ह तव्हां ॾिठो हूंदो सोशल मीडिया ते, अख़बारुनि में, TV चैनल्स ते मुल्क जो जेको मौसमियात खातो आहे ऐं जेको माहौलियात खातो आहे इन्हनि अलर्ट जारी कयो आहे। अलर्ट इहो जारी कयो आहे त जुलाई ऐं अगस्त में ख़तरनाक जेको आहे उहो बरसाति अचे पई, ॿोॾि अचे पई ऐं हुन ॿोॾि में जेको इम्कानु ज़ाहिर कयो वियो आहे त सिंध में 700 क्यूसिक जेको आहे उहा बरसाति पवंदी। 700 क्यूसिक जो मक़सदु इहो आहे त असां 100 क्यूसिक जी बरसाति में ॿुॾी वेंदा आहियूं। 700 क्यूसिक जी बरसाति जी तबाही केतिरी हूंदी। इन करे तव्हांखे गुज़ारिश इहा आहे त महिरबानी करे हीअ ॾींहं आहिनि, तव्हां पंहिंजो बंदोबस्तु करे वठो, पंहिंजे घर जो, पंहिंजे ज़मीनुनि जो, पंहिंजे इलाइक़े जो। नेकाली जो सिस्टम ठीकु कयो। जेकॾहिं तव्हांजा घर कचा आहिनि, छित वहे थी, अहिड़ो को कमज़ोर घर आहे त उनजो तव्हां मुतबादिल ॻोल्हियो, उनखे ठीकु करायो। अदरवाइज़ कंहिं मुतबादिल कंहिं चङी जाइ ते वञो, कंहिं महफ़ूज़ हंध ते तव्हां मुंतक़िल थी वञो, बजाए हिन जो को वधीक परेशानी खे मुंहुं ॾियणो पवे। खोड़ तव्हां सां ॻाल्हियूं करणियूं आहिनि, मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते ॻाल्हाइणो आहे। तमामु काराइतो ऐं दिलचस्प प्रोग्राम थियण वारो आहे जीअं थींदो आहे। पर मां चवां थो त सभिनी खां पहिरीं तव्हां जेको राति खां वठी कावड़ में वेठा आहियो उनजी तव्हांजी बाहि थोरी हल्की कयूं, तव्हांजो जेको कावड़ आहे उहा थोरी झकी कयूं, तव्हांखे जेको अंदर खे जेको आहे उहो करार ॾियूं। सो ॻाल्हाईंदासीं क्रिकेट ते। सो पाकिस्तान राति खटियल मैच ॿाहिराए वियो ऐं ठीकु ठाक तरीक़े सां जेको आहे मतिलबु त रांदीगर ते तनक़ीद थी आहे। कुझु लफ़्ज़ जेके ॻाल्हाइणु चाहिनि पिया पर हाणे ज़ाहिर TV आहे ऐं पॉलिसियूं नथा ॻाल्हाए सघूं। सो पाण T20 वर्ल्ड कप जे मेरान TV जे स्पेशल सेट ते हलूं था जिते मौजूदु आहिनि SM नदीम साहब, पाण डायरेक्टर फिज़िकल एजुकेशन बि आहिनि, रांदियुनि जा माहिर बि आहिनि, मुख़्तलिफ़ रांदियुनि जे मामलनि ते जेको आहे उहो सुठो ॻाल्हाईंदा आहिनि, असांजा तजिया निगार आहिनि रांदियुनि जे हवाले सां। सो उन्हनि ॾे हलूं था ऐं उन्हनि जे वाता उन्हनि जी ज़बानी पुछूं था त राति छा थियो। जी SM नदीम साहब, हम आपको जो है खुश आमदीद कहते हैं सुबह मेरान में। थैंक यू वेरी मच, बहुत सर जी, शुक्रिया। तुम जीतो या हारो, हमें तुमसे प्यार है। हाँ, नहीं ये तो देखें, जो जीतना नहीं चाहे तो फिर उससे प्यार नहीं होगा। कल तो पाकिस्तान ने ऐसा किया है कि जो है वो जीतने के मकसद, आपने जो जब इंडिया को 120 के अंदर अंदर रिस्ट्रिक्ट कर दिया है तो तकरीबन 80% आप जो है वो मैच जीत चुके थे। जी हाँ। और आखिरी जो है वो 7 ओवर जब रह गए, 13 ओवर हुए, पाकिस्तान बैटिंग कर रहा था, जब भी ऐसा लग रहा था कि पाकिस्तानी जो टीम इजीली जीत जाएगी, लेकिन उसके बाद जो वो सडनली जो है वो जैसे ही ये रिजवान आउट हुए हैं उसके बाद जो है ना वो गेम चेंज हो गया बिल्कुल। उसके बाद जो है उन्होंने बॉलिंग भी अच्छी की लेकिन इतना मुश्किल नहीं था। देखें, ये चीज़ें जो बिगाड़ है, USA से हार जाना, इंडिया से हार जाना, तो ये एक दिन में नहीं होता है, इसके बिहाइंड द स्क्रीन काफ़ी चीज़ें होती हैं। तो मेरी जो गुजारिश है, जो मकसद चेयरमैन है हमारे PCB के मोहसिन नकवी साहब, उन्होंने ऐलान भी किया है बाकायदा वहाँ प्रेस कॉन्फ्रेंस की कि बहुत बड़ी जो है ना वो सर्जरी करने जा रहा हूँ मैं क्रिकेट बोर्ड के अंदर, तो वो करें डेफिनेटली। और इसके अंदर जो है सबसे अहम चीज़ है एक्सेप्ट, वो कहते हैं ना कि एक्सेप्ट करना एक दूसरे को। हमारे प्लेयर जो एक दूसरे को एक्सेप्ट नहीं कर पा रहे, कप्तान वो होता है तो फिर वो शुरू हो जाते हैं, दूसरा ग्रुप सामने आ जाता है, फिर दूसरा ग्रुप में से कोई कप्तान बनता है तो फिर दूसरा आ जाता है। तो ये चीज़ें जो है वो पाकिस्तान टीम को जो है नुकसान दे रही है और हमारे जो क्रिकेट का खेल है उसकी भी साख को जो है वो नुकसान दे रही है। सही। अच्छा, कहानी तो बताएं ना, हुआ कैसे, ये हादसा कैसे पेश आया? देखें, असल चीज़ तो होती है कि मैंने पिछले प्रोग्राम में कहा था विल, ठीक है ना, स्किल तो आपने दिखाई, विल नहीं थी जीतने की। तो जब कोई जीतना नहीं चाहे तो उसको कौन जितवा सकता है। अब ऐसे ही पाकिस्तान टीम के साथ हुआ कि जब मैच शुरू हुआ तो उसके अंदर बॉलिंग अच्छी चल रही थी, हालांकि 3-4 कैचेस भी पाकिस्तान ने ड्रॉप किए, मिस फील्डिंग भी हुई, फिर भी जो है पाकिस्तान ने तकरीबन जो है वो 120 रन के अंदर जो है इंडिया को रोक लिया। तो जब पाकिस्तान बैटिंग करने आया तो यूटिलाइजेशन ऑफ पावर प्ले वो नज़र नहीं आया। 6 ओवर के अंदर पाकिस्तान के बहुत कम रन थे, इंडिया के 50 थे और पाकिस्तान के तकरीबन 36 के करीब रन थे, यानी कि 36 या 34 ऐसे रन थे। आप ये देखिए कितना फ़र्क था। पर यह कि विकेट एक गिरी थी पाकिस्तान की और उनकी 2 गिरी थी। उसके बाद भी जो है ये कैरी करते रहे, बहुत स्लो जो है वो खेले। बाबर आजम भी जो वो परेशान नजर आए ड्यूरिंग द बैटिंग। उसके बाद जितने भी बैटर्स आए उन्होंने कोई बैटिंग जो है खातिर ख्वाह नहीं की।
जी हाँ। तो इंडियन तो ऑडियंस जो है वो लोग और उनकी टीम और उनके बड़े बड़े जो सेलिब्रिटीज़ हैं, तेंदुलकर और दीगर लोग आए हुए थे, वो सब मायूस नज़र आ रहे थे कि पाकिस्तान जो है ये मैच आसानी से जीत जाएगा। इवन कमेंटेटर भी यही कह रहे थे, लेकिन सडनली जो वो 7 ओवर जब रह गए, 13 ओवर के बाद जो वो ऐसा कोई वो कहते हैं ना हिंदी में चमत्कार हुआ कि पाकिस्तान की टीम जो है वो नीचे की तरफ आना शुरू हो गई और वो फिर जो आखिर में पाकिस्तान जो है वो मैच हार गया आखिरी ओवर। सही। अच्छा, ज़ाहिर है आपने प्रेस कॉन्फ्रेंस सुनी होगी और जो बाबर आजम की प्रेस कॉन्फ्रेंस की, क्या कहना था उनका? रीज़न क्या बता रहे हैं कि हुआ कैसे ये? नहीं, बाबर आजम का तो कहना ये कि भाई हमने अच्छी बैटिंग नहीं की। उन्होंने इफ्तिखार अहमद इमाद का नाम लिया, ठीक है ना। इमाद ने जो वो काफ़ी बॉलें जो वो खेली। इफ्तिखार भी जो जिस चीज़ के लिए उनको रखा गया है, जो उनको ड्यूटी असाइन की गई है कि आखिर के 2-3 ओवर में जाकर जो है पावर प्ले वो पावर हिटिंग करें, तो वो भी नहीं कर पाए। हालांकि बुमराह के ओवर में 2 बॉलें ऐसी थी कि इफ्तिखार उसको कन्वर्ट कर सकते थे 6 या 4 के अंदर, लेकिन शायद प्रेशर था या क्या था कि वो दोनों बॉलें उन्होंने मिस भी की और एक नो बॉल भी मिली। उसके नो बॉल मिलने के अलावा भी जो है एक और बॉल मिली, उस पर भी वो जो है वो बाउंड्री को जो है वो नहीं ले सकें। तो वो आखिरी ओवर में आपको पता है कि जब 18 रन चाहिए हों तो फिर जब वो और ऐसी पिच हो और टेलेंडर खेल रहे हो तो फिर बहुत मुश्किल हो जाता है जीतने के लिए। सही बात है, बिल्कुल। क्या करना होगा अब? अगला मैच किसका है और फिर उसके बाद जो है T20 वर्ल्ड कप है अपना साहब? पाकिस्तान के लिए तो हालात बड़े मुश्किल हो गए। 2 मैचेस हार चुका है पाकिस्तान। चौथे नंबर पर है ना पॉइंट स्कोरिंग पर। हाँ, हमने तो अभी तक कोई पॉइंट ही नहीं लिया, मैच ही नहीं जीते, 2 मैच खेले और हमारा जो वो रन रेट भी जो है माइनस के अंदर चल रहा है। तो पाकिस्तान के लिए तो बहुत मुश्किल हो गया है। ये भी सूरत में हो सकता है कि जो वो USA जो वो इंडिया से कोई बुरी तरह हारें और फिर आयरलैंड उनको जो है बुरी शिकस्त दे दें, फिर पाकिस्तान जो अच्छे रन रेट से जीते, तो वो अगर मगर वाली सिचुएशन आ गई है। लेट्स ऑफ देखते हैं क्या होता है, लेकिन लगता नहीं है USA की जैसी टीम की परफॉर्मेंस जारी है कि वो इतनी आसानी से जो वो किसी को जो पाकिस्तान को आगे आने देगी या आयरलैंड से हार जाएगी। इंडिया से तो फिर भी चलें, इंडिया की टीम फेवरेट है, लेकिन जो वो आयरलैंड से तो वो लोग खेलते रहते हैं और यूज टू हैं काफ़ी। तो बड़ा मुश्किल हो गया पाकिस्तान के लिए। देखते हैं आने वाले मैचेस में जो वो डिसाइड होगा कि क्या होता है। अगला मैच किससे? पाकिस्तान का? जी हाँ, पाकिस्तान का अगला मैच जो है वो आयरलैंड से, फिर उसके बाद कनाडा से पाकिस्तान का मैच। आयरलैंड और कनाडा से है। सर जी, क्या देखते हैं आप खिलाड़ियों में किन किन खिलाड़ियों ने गलती की और किस तरीके से जो है ये मामला हुआ? और अंदर जो है ऐसा तो नहीं लग रहा कि मतलब ग्रुप बंदी है या नाकाम करने की कोशिश की जा रही है? हालांकि है तो T20 वर्ल्ड कप, मुल्क की इज्जत का मसला है। देखिए, जो सोशल मीडिया पर तो ये चीज़ें चल रही हैं और काफ़ी जो है वो कहा भी जा रहा है कि इस हवाले से कि जो वो शाहीन जो है, शाहीन शाह अफरीदी उनका एक ग्रुप है, फिर बाबर आजम उनका दूसरा ग्रुप है, कोई दोस्ती यारी कह रहा है, कोई कुछ कह रहा है, कोई कुछ कह रहा है, ठीक है ना। पर यह है कि चीज़ें देखें, जब आप जीते हैं तो सारी जो है आपकी कमी कोताही खामियाँ सब छुप जाती हैं। जब आप हारते हैं तो अच्छाई भी जो है बुराई लगती हैं। तो डेफिनेटली जो है वो बाबर आजम है और टीम मैनेजमेंट है, उनको ही जवाब देना है इस चीज़ का कि भाई आप हार गए, क्यों हारे, क्या रीज़न थे। और कोई मैचेस भी मकसद एक होता है ना कि वो कि बिल्कुल ही क्लियरली कोई टीम जीत रही हो। USA से भी वो मैच जो है उस पिच के ऊपर अच्छा स्कोर किया था पाकिस्तान ने, 159 रन, और आखिरी ओवर में 15 रन चाहिए थे USA को और वो जो बन गए रन। और ये वाला मैच भी जो 120 रन कुछ भी नहीं होते हैं जो आप टारगेट, रन ऑफ बॉल था, 120 बॉलों पे आपने 120 ही रन करने थे, तो उसमें भी जो है आप हार गए। तो डेफिनेटली जो है वो पूछगछ तो होगी और टीम मैनेजमेंट जो है उनसे भी पूछा जाएगा कि भाई जो है आपने जो टीम की सिलेक्शन की है, सेलेक्टर्स जो हैं और जो कोचेज़ हैं, उनसे डेफिनेटली ये पूछा जाएगा कि भाई ये क्या माजरा था। तो ये आहिस्ता आहिस्ता चीज़ें जो है वो सामने आ जाएंगी कि क्या चल रहा है वहाँ पे, ड्रेसिंग रूम का माहौल क्या है, टीम के साथ क्या इश्यूज चल रहे हैं, ये सारी चीज़ें आपके सामने आ जाएंगी। सही। सर जी, प्लानिंग यही होगी और क्या कहते हैं इसी उससे हम खेलेंगे या फिर अगले मैच में कोई प्लानिंग तब्दील करने का ऐलान किया गया है? कोई खिलाड़ियों को कुछ को बिठा के कुछ को खिलाने का ऐलान किया गया है? देखिए, साइम अयूब और अबरार को खिलाना चाहिए था। शादाब को आपने काफ़ी टेस्ट कर लिया। शादाब खान जो है वो उनको कल एज ए बैटर एक भी ओवर नहीं कराया उन्होंने, तो ये सरप्राइज़ था। आप इसकी जगह साइम अयूब को ले लेते हैं। साइम अयूब जो है वो कम से कम मतलब प्रॉपर बैट्समैन है और जो है वो आपने उसको सेलेक्ट ही जो है वो एज ए बैटर किया है और वो ऐसे प्लेयर हैं कि कोई भी अच्छी इनिंग जो है वो खेल सकते हैं। ऐसा नहीं है कि जो उनको खेलना नहीं आता है, अच्छी इनिंग खेल सकते हैं। उसके अलावा आपने अबरार को लिया हुआ है। अबरार जो है वो बेंच पर बैठे हुए हैं, ठीक है ना, कि आप जो वो चेंज ही नहीं करना चाह रहे प्लेयर को। अब ये टीम मैनेजमेंट और बाबर आजम
इनकी क्या लॉजिक थी इसके पीछे, ठीक है। अच्छा, इमाद वसीम का इतना कहा जा रहा था, उनकी भी बॉडी लैंग्वेज वो नज़र नहीं आई जिस तरह की वो क्रिकेट खेलते हैं, बैटिंग करते हैं। बॉलिंग में तो ऑल्दो उन्होंने ठीक बॉलिंग की, लेकिन बैटिंग के अंदर जो है वो जो बड़े परेशान दिखाई दिए। और उसका देख लें कि नतीजा ये निकला कि आखिर के ओवर में पाकिस्तान मैच नहीं जीत पाया। ठीक ठीक, अपन ये सारी बातचीत जारी रखते हैं। ब्रेक का टाइम हुआ है नज़ीम साहब। नाज़रीन किराम ने जो ब्रेक है, ब्रेक हम जल्दी वापस अचूं त ॾिसंदा रहो सुबह मेहरान। नाज़रीन सुबह मेहरान में एक भेरो ॿीहर भलीकार ऐं पाण जीअं मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते रोज़ प्रोग्राम खणी ईंदा आहियूं। अॼु असांजो जेको मौज़ू आहे उहो आहे ॾंदनि जी ऐं वात जी बीमारियुनि जे हवाले सां। सो इन सिलसिले में ॾंदनि जी बीमारियुनि जो माहिर डॉक्टर कराची में संदन ख़िदमतूं आहिनि। पाण मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी साहब जा ॾोहिटा आहिनि, 3 किताबनि जा मुसनिफ़ आहिनि, डेंटल सर्जन आहिनि, कराची में संदन वॾियूं ख़िदमतूं आहिनि। न रुॻो उन्हनि जूं इहे ख़िदमतूं आहिनि, पर डोर टू डोर वञी दर दर ते वञी माण्हुनि खे इहा तबलीग कंदा आहिनि त महिरबानी करे पंहिंजे वात जो ख़्यालु कयो, पंहिंजे ॾंदनि जो ख़्यालु कयो, पंहिंजे पाण खे बीमारियुनि खां बचायो। ऐं गॾोगॾु इन्हनि खे संदन मुख़्तलिफ़ ख़िदमतुनि ते, अहिड़ियुनि ख़िदमतुनि ते सदर पाकिस्तान एवॉर्ड सां नवाज़ियो। पाण ॾींहुं राति इन ॾंदनि जी बीमारियुनि जे हवाले सां महिनत कंदा आहिनि, हर वक़्तु इहा ई तबलीग कंदा आहिनि। स्कूलनि में जेकॾहिं जी ॻाल्हि कजे त हर वक़्तु स्कूलनि में नज़र ईंदा, पाण ॿारनि खे आगाही ॾींदा आहिनि त सभिनी खां जेकी पहिरीं बेसिक जेका शइ आहे उहा ॾंदनि जी बीमारी आहे ऐं वात जी बीमारी आहे। तव्हांजो वात साफ़ु सुथिरो हूंदो त सम्झो त तव्हांजो सॼो जिस्म जेको आहे उहो बीमारियुनि खां पाक हूंदो। सो डॉक्टर मीर सैयद अरीबुद्दीन शाह साहब असांखे जॉइन कयो आहे फ़ोन कॉल ते ऐं डॉक्टर साहब खे असां भलीकार चऊं था। हलो, अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। सर डॉक्टर साहब तव्हांखे दिलि जी गहराइनि सां असां सुबुह मेहरान में भलीकार चऊं था। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? सही, थैंक यू सर। ही कीअं मतिलबु त पाण किथां खां शुरू कयूं, त वात जी बीमारियुनि खां शुरू कयूं या ॾंदनि जी बीमारियुनि खां शुरू कयूं, ऐं केतिरी इहा सफ़ाई ज़रूरी आहे वात जी, कीअं असां हुनखे साफ़ु करे सघूं था? सर ॾिसो, सभ खां पहिरीं शइ त इहा सोचणु घुरिजे जो वात जेको असांजे जिस्म जो दरवाज़ो आहे, माना जीअं असांजो घर जो दरवाज़ो हूंदो आहे, असांजे घर जे ॿाहिरि का न का गंद हूंदो। जॾहिं बि घर अंदरि अची रहिया हूंदासीं, असां ॿाहिरि जो गंद कचरो पाण घर जे अंदरि वठी ईंदा। त साॻे ई नमूने अगरि असांजे दर जे साम्हूं असांजे जिस्म जे दर जे साम्हूं जेको आहे साफ़ु सफ़ाई न हूंदी त असांजो घर करे साफ़ु सुथिरो सुठो न रही सघंदो। साॻे नमूने सुठे नमूने परफॉर्म न करे सघंदो ऐं हुनजी हेल्थ जेको आहे इलाही मुतासिर थींदी। अगरि घर जो सुठो हूंदो, घर में रहंदो, साॻे नमूने असांजो जिस्म सुठो रहंदो। सही। अच्छा सर, ही मतिलबु कहिड़ो आसान तरीक़ो कहिड़ो आहे असां पंहिंजे वात खे कीअं बीमारियुनि खां बचाए सघूं था? ऐं मतिलबु त कहिड़ा असां ही जेके माउथ वॉश हूंदा आहिनि इहे आहिनि, या वरी जेकॾहिं मिसाल को माण्हू माउथ वॉश ते एक्सेस नथो करे, महांगा आहिनि, या ॻोठनि में जेके माण्हू मौजूदु आहिनि उन्हनि खे छा करणु घुरिजे? सभ खां पहिरियों त हिननि शयुनि खां परिहण घुरिजे। उन अलावा हिकिड़े ॾींहं में 2 दफ़े सफ़ाई लागू करणु घुरिजे, नॉर्मल टूथब्रश सां। उन टूथब्रश में असां इहो शइ ॿुधाईंदा आहियूं त हिकिड़ो त माण्हू हथ जो ज़रूरत न लॻे सफ़ाई करण में, पर पंहिंजो टूथब्रश जेको आहे 2 महीननि जे वक़्तु चेंज करे वठे, तब्दील करे वठे। छो जो टूथब्रश जो बि हिकिड़ी एफिकेसी हूंदी आहे, हिकिड़ी टाइम लाइन हूंदी आहे जंहिंमें उहे एफिशिएंट हूंदा आहिनि। 2 महीननि में टूथब्रश जी एफिकेसी ख़तमु थी वेंदी आहे। ऐं जेॾी महिल माण्हू जी सफ़ाई करे रहियो हुजे, पंहिंजे ज़हन में इहा रखे त छा हुन पंहिंजे वात में हर गंद खे हर पासे खां साफ़ु करे वरितो आहे या न। अगरि हू इहो करे पंहिंजो दंद ब्रश कंदो त हुनजा दंद ख़राबु न थींदा। प्लीज़ त मां इहो ॿुधायां जे चैनल जे तवसुत इहो ॿुधाइणु चाहींदुमि त पंहिंजे डेंटिस्ट वटि ज़रूरु चकर हणंदा रहो। त को बि बीमारी अगरि अचे त हू डेंटिस्ट जेको आहे हुनखे नंढे लेवल ते आइडेंटिफाई करे हुनजो इलाज करे छॾे। छा थींदो आहे, माण्हू डेंटिस्ट न वेंदा आहिनि, मसइलो ॿुधाए छॾींदा आहिनि ऐं हुन सां पोइ तकलीफ़ बि वधी वेंदी आहे, ख़र्च बि वधी वेंदो आहे। ठीकु। अच्छा, हीउ जेको असां नंढे हूंदे मुसाग हणंदा हुआसीं, या वरी हीउ जेको पंहिंजो चूरन हणंदा हुआसीं ॾंदनि वारो, या वरी पंहिंजो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जेके ईंदा हुआ पाउडर्स हूंदा हुआ, सो इहे केतिरा काराइता आहिनि या इहे अञा ताईं सही आहिनि? छाकाणि अॼु बि ॻोठनि में इन्हनि ते ई वधीक इनसार कयो वञे थो, इन्हनि ते ई भाड़ियो वञे थो। न सर, आउं इन शयुनि जी बिल्कुलु बि एनकरेज न कंदुसि, छो जो इहा साइंटिफिक रिसर्च सां साबित न आहिनि।
असां वटि हिकिड़ी सभु शइ आहे, उहा टूथपेस्ट ऐं टूथब्रश आहे। ऐं इन टूथपेस्ट ऐं टूथपेस्ट में मुकमल सलाहियत मौजूद आहे तव्हांखे दंदनि जी बहितरीन सिहत ॾियण में, त पोइ असां ॿी शयुनि जी तरफ़ छो सोचूं। सही। अच्छा सर, ही जेकॾहिं बेसिक त मतिलबु वात जी सफ़ाई आहे, जेकॾहिं मिसाल को माण्हू वात जी सफ़ाई नथो करे, ॾंदनि जी सफ़ाई नथो करे, उन खां पोइ कहिड़ा कॉम्प्लिकेटेड टेक्स थी सघनि था, कहिड़ियूं परेशानियूं, कहिड़ियूं बीमारियूं वधीक लॻी सघनि थियूं सिर्फ़ु इन हिकिड़े उन गफ़लत जे करे? जी सर, बिल्कुलु सर, इहा माण्हुनि खे ख़बर न हूंदी आहे, पर दंदनि जी ख़राबी सां जेको आहे सो इलाही ॿियूं मसाइब पैदा थी सघनि था। हिकिड़ो त अगरि दंद में कैल्कुलस प्लाक टाटर जमा थी पियो वञे, हुनजे जेको वात जी हड्डी आहे हुन ते घणो असरु थींदो आहे, उहा घटिजी वेंदी आहे, जंहिं करे ॾाढो लूज़ थी वेंदा आहिनि ऐं किरण वारा शुरू थी वेंदा आहिनि, किरण वारा थी वेंदा आहिनि। ॿियो त सर, वात जी बीमारी सां पेट जी बीमारी इलाही जेको आहे तालुक रखे थी, ऐं ख़ुदा न ख़ासिता अगरि को माण्हू जेको आहे पंहिंजो इलाजु सफ़ा नथो कराए, हुनखे इंफेक्शन थिए त पियो घड़ी घड़ी, त इहो इंफेक्शन जेको आहे सो तव्हांखे हार्ट फेलियर ताईं, हार्ट अटैक ताईं पहुचे सघे थो। इहो इलाही बाद जी हूंदी आहे, बिल्कुलु हिकिड़े दंदनि जी बीमारी में इहा सलाहियत आहे जो तव्हांखे नुक़सानु पहुचाए सघे। सही, बिल्कुलु तमामु अहम ॻाल्हि आहे इहा। अच्छा, हाणे इहो जेकॾहिं पाण सर्वे कयूं त पाकिस्तान में कहिड़ा इलाइक़ा जेके आहिनि वधीक इन वात जी बीमारी में जेको आहे मुतासिर आहिनि, या ख़ासि करे जेकॾहिं पाण सिंध जी ॻाल्हि कयूं, ऐं केतिरो रेशो जेको आहे उहो मरीज़नि जो हॉस्पिटल में अचे थो, केतिरनि माण्हुनि खे आगाही न आहे, उन ते प्लीज़ नज़र विझो। सर, अफ़सोस सां चइजे त असांजो पंहिंजो इलाइक़ो आहे ठट्टो मदीने या पासे जेकी आहे सो हिते इहो गुटको जो इस्तेमालु घणो आहे। ऐं सर, गुटको त अहिड़ो ज़हर आहे जो माण्हू पंहिंजे ख़र्च सां, पंहिंजे पैसनि सां, पंहिंजी महिनत जी कमाई सां वञी करे वठंदा आहिनि, ऐं हुनजे बदिले में कैंसर ऐं पंहिंजे लाइ जानलेवा शयूं ख़रीद कंदा आहिनि। हिकिड़ो गुटको जेको आहे सो माना थोरे वक़्त में खाइण वारे जो दंद या वात जेको आहे घटि खुलणु शुरू थो थिए, उन सां उहो सुठी खुराक वठण जे क़ाबिल नथो रहे, उहा पोइ इहा बीमारी वधंदी आहे त कैंसर तरफ़ हली वेंदी आहे ऐं इहो जानलेवा थी थिए। त इन में डाइटन में गुटको इहो आहे, जंहिंमें ख़ासि करे आइसटी जी बेल्ट आहे, हुते त असांखे शिकायतूं घणियूं पियूं मिलनि। सही, बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, कराची जी छा सूरत हाल आहे ऐं कीअं मतिलबु त हुते डॉक्टर्स कमु कनि पिया, सहूलियतूं सिंध जे ॿियनि शहरनि में डॉक्टरनि जे ॾंदनि जी ख़ासि करे ऐं वात जी बीमारियुनि जे हवाले सां केतिरियूं सहूलियतूं आहिनि? तव्हां ज़ाहिर इंटीरियर सिंध में बि वञो था, सॼे हुन में मामले में स्कूलनि में वञी तव्हां जेको आहे सर्वे कयो था, आगाही ॾियो था? सर, अफ़सोस सां चइजे त सिंध में हिन फील्ड में एतिरो घणो कमु नथो थिए। असांजे सरकारी अस्पतालनि में रुॻो दंद कढण जी सहूलियत मौजूदु आहे, दंदनि जे इलाज जी घणी सहूलियतूं मौजूदु आहिनि, या सुठे नमूने जी सहूलियत मौजूदु आहे। तव्हांजे प्रोग्राम जी ऐं इंतज़ारु गुज़ारिश कंदुसि त हिन ख़ासि करे ओरल हेल्थ खे अहमियत ॾियनि ऐं हिन सुठे नमूने कमु कजे। पर मां नथो सम्झां त क्वालिटी जेको आहे ट्रीटमेंट अवेलेबल आहे सिंध में। कराची में प्राइवेट लेवल ते त अस्पताल सुठा आहिनि, हुनमें घणो महांगो इहो इलाजु आहे, पर इन ई करे मां माण्हुनि खे इहा तजवीज़ कंदो आहियां जो एहतियात इलाज खां बहितर आहे। त भले तव्हां पंहिंजी एहतियात सुठे नमूने करे वठो, पंहिंजी सफ़ाई सुठे नमूने करे वठो, न त तव्हां इहो ख़र्च जे मुश्किल में बि फसंदा, बीमारी जी मुश्किल में बि फसंदा। ऐं सुठी ॻाल्हि आहे, या ॿुधायां त अगरि को माण्हू पंहिंजे दंदनि जी सफ़ाई सुठे नमूने सॼी हयाती रखे त हिकिड़ी गारंटी सम्झो हुनजो वात कॾहिं ख़राबु थींदा ई कोन। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु तमामु सुहिणी सलाह तव्हां ॾिनी ऐं सुहिणी सजेशन ॾिनी। अच्छा सर, हीअ जेके पान वग़ैरह खाइनि था ऐं जेको इहे जेके असां वटि हाणे मंशियात जेका आम थी वई आहे सॼी सिंध में, इन जे करे केतिरियूं बीमारियूं आहिनि, केतिरो माण्हू इफेक्ट थिए थो, न रुॻो ॾंदनि जूं, वात जूं, पोइ ज़ाहिर कैंसर ताईं इहे मामला वञनि था। उन में केतिरा केसिस कॉम्प्लिकेट थियनि था, केतिरा जेको आहे माण्हू जेको आहे उहो मौत जे मुंहं ताईं वञनि था? मां ॿुधाईंदुसि, अहिड़ी बीमारी आहे मुश्किल में माण्हू खे विझे थी छॾे। जेको माण्हू अगरि कैंसर जी बीमारी खां बचाए थो छॾे, तॾहिं बि हुनजो वात खोलणु घटि थी वेंदो, हुनखे असां चवंदा लिमिटेड माउथ ओपनिंग। इहो एतिरी सिचुएशन आहे माण्हू पंहिंजो वात खोले नथो सघे, माना हुन बावजूदि ऐं खीर ते गुज़ारो कंदो आहे, उहो वात पंहिंजो खोले करे सुठे नमूने निभांदो, मानी खाए कोन थो सघे। ऐं हुन बाद इहा शइ अॻिते वेंदी आहे त पोइ कैंसर पासे हली वेंदी आहे। हिन जो इलाजु एॾो ॾुखियो आहे ऐं महांगो आहे, ऐं अगरि तव्हां इलाजु कराए बि वठो, लख लख ख़र्च करे बि छॾियो,
उन बाद भी क्वालिटी ऑफ लाइफ तव्हांखे वापसि कॾहिं बि न मिले सघंदी ऐं उन बाद बि असां डॉक्टर आहियूं, असांखे उन बाद बि असां चवंदा आहियूं की भई माण्हू जेको आहे जो 2-3 साल हले सघंदो, सभु कम थी वेंदी आहे इलाजनि जे बाद। सही सर, थैंक यू सर, थैंक यू सो मच। ऐं तव्हां तमामु सुहिणी सलाह ॾिनी, तमामु अहम मसइले ते ॻाल्हायो ऐं तमामु अहम इशूज़ खे तव्हां उथारियो था ऐं तव्हांखे जस हुजे तव्हां दर दर ते वञी स्कूलनि में वञी आगाही ॾियो था, ॿारनि में वञी आगाही ॾियो था। सो यू आर मतिलबु डिज़र्व मोर। थैंक यू सर, थैंक यू सो मच, थैंक यू। ऐं डॉक्टर साहब जी नाज़रीन तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं कीअं पाण असां वात जी बीमारियुनि खां बची सघूं था, कीअं ॾंदनि जी बीमारियुनि खां बची सघूं था, कीअं जेको आहे सिर्फ़ु इन्हनि बेसिक बीमारियुनि खां पोइ जेके ॿिया मसइला थियनि था इंसानी जिस्म जे अंदरि, कीअं पोइ मैदो ख़राबु थिए थो, मैदे में गरमाइश थी, जिगर में दिलि जा मसइला, खोड़ मसइला आहिनि, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन वात जे ज़रिए ई आहिनि। ऐं डॉक्टर साहब तमामु सुहिणी सलाह ॾिनी, त तव्हांखे गुज़ारिश इहा ई आहे त महिरबानी करे ॾंदड़ कयो, पेस्ट कयो, वधीक जेको ज़ाहिर साइंस अॼुकल्ह जदीद थी वई आहे त उहे चवनि था त पेस्ट जो वधीक इस्तेमालु कयो। असां त नंढे हूंदे इहो मुसाग इस्तेमालु कंदा हुआसीं या वरी जेकी चूरनि या डेंटोनिक जेको पाउडर हूंदो हुयो। सो हलूं था T20 वर्ल्ड कप जे सेट थे। SM नदीम साहब, आप बता रहे थे कि किस खिलाड़ी को खिलाना चाहिए था और किसको नहीं, और किसने ये परफॉर्मेंस दी। सो प्लीज़ कंटिन्यू। हाँ देखें, अभी तो जो वर्ल्ड कप में इस वक्त सिचुएशन जो पाकिस्तान की बनी हुई है, वो तो तकरीबन जो 80% तो समझ लें कि हम लोग जो है वो अगले मरहले के लिए क्वालिफाई नहीं करेंगे। उस टाइम पे जो साइम अयूब और मैं अबरार का कह रहा हूँ कि उनको भी टेस्ट करना चाहिए था। आपने उस्मान खान को भी खिलाया, इमाद को भी, और दीगर प्लेयर्स भी जो वो खिलाए हैं, तो इन दोनों को भी चेक करना चाहिए था। आप लेकर गए तो शायद ये जो है वो कुछ ऐसा करते पाकिस्तान टीम के लिए बेहतरी होती उसके अंदर। तो देखें, हमारे यहाँ जो अलमिया के हैं, हमारे प्लेयर्स की फिटनेस जो है उस पर बड़ा इशू नज़र आ रहा है कि वो कभी किसी का सुनते हैं इमाद वसीम इंजर्ड हो गए, कल शादाब खान का सुनने में आया कि भाई वो उनको भी थोड़ा सा कोई प्रॉब्लम है, ठीक है ना। फिर जो ड्यूरिंग द फील्ड जब आप मैच खेल रहे होते हैं तो आपकी बॉडी लैंग्वेज आप का सब कुछ दिखा रही होती है, बता रही होती है कि आपने कितना वर्कआउट किया हुआ है फिटनेस के ऊपर और दीगर चीज़ों के ऊपर। जी हाँ। अभी पर यह कि T20 फॉर्मेट है, और जैसे मैंने पहले भी कहा और बार बार मैं कहता हूँ कि कोई भी टीम जीत सकती है। तो इस वक्त जो पोजीशन नज़र आ रही है वर्ल्ड कप के अंदर, न्यूजीलैंड जो है वो भी सर्वाइवल मूड के ऊपर है, श्रीलंका है, इंग्लैंड है, पाकिस्तान है। ये 4 टेस्ट नेशन टीमें हैं जो कि वर्ल्ड के अंदर इनका एक बड़ा नाम है। ये चारों टीमें जो वो इस वक्त जो वो अप टू द मार्क नहीं है और इनके लिए जो वो दीगर टीमों ने खतरे की घंटी बजाई हुई है। ठीक सर, ठीक, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, दूसरी टीमों की अगर अपन बातचीत करें, वो किस पोजीशन में कितनी मजबूत हैं, और फिर उसके बाद आगे कौन किसके लिए ख़तरा बन सकता है? देखिए, इस वक्त तो जो वो ऑस्ट्रेलिया जो है वो उनको मैंने देखा है कि वो एक अच्छी टीम नज़र आ रही है। ऑस्ट्रेलिया है, इंडिया अभी जो है वो मकसद उनकी परफॉर्मेंस जो है वो ऑल्दो वो जीत तो गए हैं, लेकिन उनके अंदर जो एक वो चैम्पियंस वाला स्पार्क है, ये वो चीज़ नज़र नहीं आई मुझे इंडिया की टीम के अंदर। उसके अलावा जो अफगानिस्तान है वो बहुत अच्छा परफॉर्म कर रही है, उन्होंने 2 मैच खेले हैं, न्यूजीलैंड को भी हराया उन्होंने, न्यूजीलैंड टॉप की टीम है, वो अच्छा परफॉर्म कर रही है। उसके अलावा जो नौमलू टीम में से अगर देखा जाए जो नई है एसोसिएट ममालिक की टीम, उसमें USA जो है वो टॉप पे नज़र आ रही है। USA की टीम ने बड़ा अच्छा परफॉर्म किया है, 2 मैचेस खेले हैं, एक पाकिस्तान को हराया, कनाडा को हराया, तो अभी उनका मकसद 2 मैचेस बाकी हैं। लेकिन फिर भी मैं आखिर में यही कहूँगा कि ये जो T20 फॉर्मेट है, इसमें 1-2 प्लेयर भी अगर परफॉर्म कर जाए। अभी कल इंडिया के जो ऋषभ पंत उन्होंने कोई 40-45 रन किए हैं, ठीक है ना। अदरवाइज कोई ऐसा प्लेयर नहीं था कि जो वो इंडिया की तरफ से जो वो 30 से ऊपर भी गया हो। अच्छा, वो भी उनके भी 3-4 कैचेस ड्रॉप हुए, तो वो बस लगे हुए थे कि वो पावर हिटिंग के उसमें, तो बस कभी एज हो जाता था कभी कुछ, तो वो 40 रन किए और फिर उसके बाद उन्होंने उनके जो बॉलर्स हैं उन्होंने आके जो विकेट लिए तो वो मैच जीत गए। तो 2-3 प्लेयर्स जो है वो अगर अच्छा परफॉर्म कर देते हैं, एक प्लेयर जो है 70-80 रन कर दे और बॉलर जो है 2-3 विकेट ले जाए, तो वो आपकी टीम जीत जाती है। लेकिन हमारी तरफ से ऐसा कुछ देखने में नहीं आया। बॉलर्स ने बहुत अच्छी बॉलिंग की, लेकिन बैटर्स की तरफ से मोहम्मद रिजवान जो है उन्होंने ही रन किए, अदरवाइज जो वो इतना कोई खातिर खा जो है वो स्कोर नहीं कर पाए हमारे बैटर्स। बिल्कुल बिल्कुल। SM नदीम साहब, ब्रेक का टाइम है नाज़रीन, नंढो ब्रेक जो टाइम थे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था। ॾिसंदा रहो सुबह मेरान। नाज़रीन, सुबह मेरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार। ऐं तव्हां सोचींदा हूंदा त मुंहिंजूं ख़बरूं अञा ताईं छो न थियूं आहिनि। मुंहिंजूं ख़बरूं बि थींदियूं, छाकाणि जो
कॉल्स से हिकिड़ो अहम मौज़ू हुयो ॾंदनि जे हवाले सां उन डॉक्टर साहब सां ॻाल्हाइणो हुयो, ज़ूम ते अचणा हुआ पर ज़ूम जे सारा टेक्निकल फॉल्ट कल्ह खां वठी हैदराबाद ऐं भरपासे में बरसाति जे करे 40 फीडर ट्रिप लॻा पिया आहिनि। इंटरनेट जी सर्विस तमामु घणी मुतासिर आहे। बिजली अञा ताईं केतिरनि ई इलाइक़नि में बहाल न थी सघी आहे। ऐं मां हिन वक़्तु जितां प्रोग्राम करे रहियो आहियां, हैदराबाद जी हिकिड़ी पौश इलाइक़ो आहे, उन में ई जेको आहे राति खां वठी बिजली वियल आहे त अञा ताईं वापसि न आई आहे। सो तमामु घणियूं परेशानियूं थींदियूं आहिनि इन सॼे मौसम जी तब्दीली बरसाति जे करे। असां वटि छाकाणि जो मैकेनिज़म न आहे, असां पहिरीं शयुनि जी तयारी नथा कयूं ऐं जेको सिस्टम असां वटि मौजूदु आहे उनखे असां ऑपरेटिव सही नथा कयूं, टेक्निकल माण्हू कोन्हनि की उन फील्ड जा माण्हू कोन्हनि, त पोइ ईअं ई थींदो आहे त हल्की बरसाति में जेको आहे न घणो कुझु थी वेंदो आहे। पोइ असांजे घरनि में पाणी बि न हूंदो आहे त बिजली बि न हूंदी आहे, ड्रेनेज सिस्टम बि ख़राबु थी वेंदो आहे, त घणो कुझु थी वेंदो आहे। सो इन समूरे मामले ते बि ॻाल्हायूं था, खोड़ ॻाल्हियूं करणियूं आहिनि। एसएम नदीम साहब ॾांहुं हलूं था छाकाणि जो क्रिकेट जो मामिलो आहे ऐं हज़ारे ऐं लखे माण्हुनि जे जेको आहे उहो कावड़ जो मसइलो आहे। सो हुनजी कावड़ थधी करणी आहे असांखे, छाकाणि जो राति खां वठी ॾिसूं पिया फेसबुक ते जंहिं तरीक़े सां पाकिस्तानी क्रिकेट टीम खे जिन लक़बनि सां नवाज़ियो पियो वञे, ज़ाहिर आहे उहे तमामु घणा दिलचस्प आहिनि, पर ही माण्हुनि जी कावड़ आहे। तव्हां हेॾो सारो वर्ल्ड कप आहे, उनखां पोइ उनजी तयारी न करे वञो, तव्हां वटि का प्लानिंग न हुजे, त पोइ ज़ाहिर आहे जेके मुल्क जा माण्हू आहिनि, सिंध जा माण्हू आहिनि, जेके तव्हांजा मदा आहिनि, ज़ाहिर आहे उनखे उनजी कावड़ जेको आहे जा बजा आहे ऐं बरहक़ आहे। सो एसएम नदीम साहब ॾाढो था। एसएम नदीम साहब, ये पाकिस्तानी क्रिकेट टीम भला कब बेहतर होगी? जब भी देखते हैं, पिछले अगर उसमें देखें, एशिया कप में देखें, वनडे वर्ल्ड कप में देखें, टेस्ट में देखें, उसके बाद PSL का देखें मामला, हर जगह जो है पाकिस्तानी खिलाड़ियों में कोई इतना कोई ख़ास चार्मिंग, कोई अच्छी कारकर्दगी, और ना सिर्फ अब बल्कि सालों से ये मामला है। जब भी वर्ल्ड कप आता है यहाँ पे जो है मतलब लोगों का खून जल रहा होता है। देखिए, असल में क्या है कि हम लोगों ने आज तक जो कोई सिस्टम डेवलप ही नहीं किया है, चाहे वो किसी भी चीज़ का हो, चाहे वो स्पोर्ट्स का हो या दीगर चीज़ें। अब हमारे यहाँ क्या होता है कि गवर्नमेंट आती है, उनके मनपसंद जो है वो चेयरमैन लग जाते हैं, ठीक है, फिर वो गवर्नमेंट चली जाती है तो फिर दूसरे आ जाते हैं, तो ये एक रस्साकशी शुरू हो जाती है, तो सिस्टम डेवलप नहीं हो पाता और हर आदमी आकर जो है वो अपनी जो है सोच और मर्जी जो है वो मुसल्लत कर रहा होता है खेल के ऊपर। देखिए, खेल को खेल की तरह ही लेना चाहिए और वो एक खेल है, उसमें जो बेहतरी हो सकती है। और ऐसा नहीं है कि हमारे पास लोग नहीं हैं, हमारे पास लोग भी मौजूद हैं। डोमेस्टिक स्ट्रक्चर में देख लें, कोचेज़ हैं, इतने बड़े बड़े लेजेंड क्रिकेटर रहे हैं हमारे पाकिस्तान में। जी हाँ। तो आप ये देखें कि कितने चेयरमैन चेंज हुए हैं, तो वो सिस्टम कैसे बनेगा। पहले जो वो नजम शेट्टी साहब थे, फिर उनके बाद ज़का अशरफ साहब आ गए, फिर अभी मोहसिन नकवी साहब आ गए, तो ये मकसद बेहतरी कैसे आएगी। फिर वो क्या होता है कि इनके आने और जाने की वजह से उसके असरात जो है वो ग्रास रूट लेवल तक जाते हैं, क्योंकि पॉलिसीज चेंज होती हैं, सारे जो है वो कोचिंग स्टाफ चेंज हो जाता है, सेलेक्टर चेंज हो जाते हैं, और दीगर जो भी मतलब डायरेक्टर लेवल के जो लोग हैं वो तमाम लोग चेंज हो जाते हैं, तो उसकी वजह से जो वो अनसर्टिनिटी रहती है। तो आप जो है वो दीगर मुल्कों से सबक लें। देखें, मेरिट, एक तो मेरिट पर कंप्रोमाइज़ नहीं करें, ठीक है, वो मेरिट पर जो आता है, जो मकसद किसी भी इलाके से ताल्लुक़ रखता है, चाहे वो किसी भी ग्रुप का है, आप उसको मेरिट पर जो है वो कंप्रोमाइज़ नहीं करें। दूसरा, ऑनेस्टी का उनसे डालें, कोई भी काम करें ईमानदारी से करें, तो आपको रिजल्ट नज़र आएंगे। अदरवाइज़ देख लें कि आपकी अब क्या हालत हो गई, आप USA से भी हार गए, इंडिया जो है उसे 120 रन आपसे चेज़ नहीं हुए, और फिर इतनी पूरी दुनिया जो है वो होप लगा कर बैठी हुई थी। आप देखें कि इंडिया जो है हर तरीके से हमारे ऊपर इन्फ्लुएंस कर रहा है, चाहे वो ऑफिशिएटिंग लेवल पर हो, ICC लेवल पर हो, या कोई ग्राउंड के हवाले से हो। पिचेस भी जो है उनकी मर्जी से लगाई जाती हैं, और बीच में तो ये भी मुझे सुनने में आया था कि जो है वो मैच रेफरी जो है उनको पहले से ही बता दिया जाता था कि भाई जो टॉस होगी तो आपने ये कहना कि जो है वो इंडिया वन द टॉस, ठीक है ना। ये भी एक दो सीन जो है क्रिएट हुए। तो अब लोग जो है वो, अब क्रिकेट की साख ऐसी हो गई कि लोग खुद कप्तान जाकर देखता है अब सिक्के को, क्या कोई उनको देखता है कि भाई कौन जीता है कौन आ रहा है। तो मतलब इंडिया हर तरीके से पाकिस्तान को तो पीछे धकेल ही रहा है, पर हमारी अपनी भी खामियां हैं, कोताहियां हैं, हमें उन पर काबू पाना है, और हमें एक सच्चे पाकिस्तानी होकर, ट्रू पाकिस्तानी होकर जो है वो टीम के लिए भी खेलना है और टीम की बेहतरी के लिए भी करना है। और इसके देखें ना, ये नहीं है सिर्फ पाकिस्तान टीम के अंदर ही, आपने ये नीचे से लेकर आना है। ये सारी चीज़ें जो सिस्टम बनाना है वो नीचे से, चाहे वो अंडर 13 हो या अभी जो आपने नया फॉर्मेट दिया है अंडर 15, 17, 19 और अंडर 23, उसके अलावा फिर ग्रेड 2 है, फिर फर्स्ट क्लास है, फिर डोमेस्टिक है। तो ये सारी चीज़ें वहाँ से आपने जो है वहाँ तक इसके रूल्स जाते हैं, वहाँ से आपने बेहतरी करनी है, तो आपको अच्छे प्लेयर्स ऊपर मिलेंगे। अब क्या होता है कि यहाँ पे निचली लेवल पर इतनी मतलब ऊपर के लोगों की नज़र नहीं होती। चेयरमैन साहब थोड़ी है कोई हर जगह हर डिस्ट्रिक्ट में जाकर देखेंगे क्या हो रहा है क्या नहीं हो रहा है, या दूसरे लोग। तो उनको चाहिए कि मेरा एक अपनी ज़ाती राय है कि एक एहतसाब कमेटी बनाए रीजनल बेसिस पर, उसमें न्यूट्रल लोग हों,
उसमें आप जो जजेस को भी रखें और जो जर्नलिस्ट हैं उनको भी रखें और क्रिकेटर्स भी रखें जो न्यूट्रल हों, वो इस पूरे प्रोसेस को चेक करें, देखें कि भाई पाकिस्तान के अंदर चल क्या रहा है और क्रिकेट के अंदर क्या चल रहा है, तो फिर जाकर बेहतरी आएगी। और उनका भी जो है मकसद ट्रैक रिकॉर्ड देखें, पहले जिन लोगों को आप लगा रहे हैं उनको भी आप देखें कि उन लोगों ने जो है वो किस लेवल पर काम किया है, कैसा काम किया है, तो इंशाल्लाह फिर जो बेहतरी आ जाएगी। टैलेंट की कमी नहीं है, सिर्फ क्या है कि हमारे यहाँ थोड़ा सा जो है वो ये मेरिट और डीमेरिट का चक्कर है और फिर वो थोड़ा सा लॉबिंग करते हैं, जिसकी वजह से क्या होता है कि जो अच्छे प्लेयर हैं वो बेचारे वहीं पे उनका दम घुट जाता है, ठीक है ना। अब आप देखेंगे कोई जो पीसीबी में जॉब कर रहा है, पिछले दिनों की बात कर रहा हूँ, पीसीबी में जॉब कर रहा है, उसका बेटा इजीली खेल जाता है और जो मेरिट पर है बच्चा वो बेचारा दर बदर की ठोकरें खा रहा होता है, कभी इसके पास कभी उसके पास। तो ये चीज़ें जब होंगी, ये तो मैं खुद इसका आई विटनेस हूँ, ठीक है ना। मुझसे कोई पूछे, चेयरमैन साहब मुझसे पूछे, मैं बता दूंगा कि कौन कौन लोग जो है हमारे यहाँ पर भी इस किस्म की चीज़ें कर रहे थे। तो ये चीज़ें जब होंगी तो आप बताएंगे कैसे बेहतरी आएगी और फिर टीम जो है कैसे परफॉर्म करेगी। सही बात है। अच्छा, ये मसला बड़ा अहम आपने उठाया और सब इस पर ही तनकीद करते हैं कि आपका क्रिकेट बोर्ड भी लाहौर में, आपके सारे के सारे खिलाड़ी भी लाहौर के, और दूसरे जो सूबे हैं वो भी एहतजाज करते हैं। हमेशा एहतजाज यही होता है कि आप हमारे सूबे में से खिलाड़ी लें, हमारा टैलेंट भी आप लेके जाएं। वो ये क्यों नहीं होता, ये क्यों मतलब कि एक ही जगह पे, अगर आप पीसीबी में हैं, अगर किसी सिलेक्शन कमेटी में हैं, किसी भी कमेटी में, तो आपके बेटे, भांजे, भतीजे और फिर उसके बाद जो है दामाद सब उसके आपके क्रिकेट टीम में आ जाते हैं, उनको सेंट्रल कॉन्ट्रैक्ट भी जो है एक कैटेगरी का मिल जाता है। हाँ देखिए, मैं यही तो कह रहा हूँ ना, ये अलमिया है। फिर देखें आप जो बाद में पछताएंगे, ठीक है ना। हमारा तो क्या है, हम तो चले बैठ कर बात कर लेते हैं, बता देते हैं, ठीक है ना, क्योंकि हम ग्रास रूट लेवल पर ही चीज़ें देख रहे होते हैं, ऊपर तो नहीं देख रहे हैं। पॉलिसी मेकर कुछ और लोग हैं। जब आप इस किस्म की चीज़ें करेंगे तो फिर एक टाइम आएगा कि आपको, अभी देखें क्रिकेट खेलते कितने मुल्क हैं, अगर आईसीसी जो है 50 मुल्कों को वो देती है, एफिलेशन देती है और वो कहती है कि भाई क्वालिफाइंग राउंड हो या ऐसा कुछ हो जैसे फुटबॉल के अंदर होता है, तो फिर आप देखेंगे आप कहाँ खड़े होंगे। तो ये खुदारा इन चीज़ों को बेहतर करें। और जो बात की है आपने बिल्कुल कि भाई जो वो लोग कराई करते हैं, ठीक है ना, कि कई प्लेयर्स ऐसे होते हैं जो बेचारे वो रह जाते हैं, ठीक है, आप लेकर आए मंदिराम पर तो लाए उनको, कम से कम अपने पूल में रखें, जो 30, 35, 50 का पूल है उसके अंदर रखें, उनसे कैंपिंग करवाएं, ठीक है। देखें टैलेंट जो है हर जगह मौजूद है और टैलेंट दो तरह का होता है, एक होता है नेचुरल, दूसरा होता है ड्यू टू हार्ड वर्क, ठीक है ना। कुछ प्लेयर्स ऐसे होते हैं जो हार्ड वर्क करके बनते हैं, कुछ नेचुरल होते हैं। अब जो फास्ट बॉलर है जो 140 से ऊपर की बॉल कर रहा है, 150 कर रहा है, तो उसके अंदर डेफिनेटली नेचुरल टैलेंट होगा, उसको कोई मकसद किसी ने बनाया थोड़ी होगा। हमारे यहाँ कितनी अकेडमीज काम करती हैं, किसी भी रीजन के अंदर कोई अकेडमी नहीं है, प्राइवेटली लोग काम कर रहे होते हैं, ठीक है। अभी ये कि इंटर क्लब शुरू हुआ है अल्लाह अल्लाह करके, तो उससे ये कि देखते हैं कि नताइज क्या आते हैं। फिर ग्रास रूट लेवल की भी उन्होंने बात की है कि भाई जो हमने फॉर्मेट चेंज किए हैं, तो वो भी अगर हो जाता है तो अच्छा है, क्योंकि अंडर 19 का प्लेयर अगर वो अंडर 19 से जब निकल जाता था तो वो डायरेक्टली प्रोफेशनल क्रिकेटर्स के साथ खेलता था। अब इन्होंने एक एज ग्रुप उसमें ऐड कर दिया, अंडर 23, डेफिनेटली उसमें रहकर वो बच्चे जो है और ज़्यादा ग्रूम होंगे। ये एक पूरा प्रोसेस बन जाएगा और जो प्लेयर प्रोसेस से निकले हुए होते हैं वो डेफिनेटली परफॉर्म भी करते हैं। और आपने फिर जो उनकी जो मेंटोरिंग है, उनकी जो वो कैरेक्टर बिल्डिंग है प्लेयर्स की, ये इन छोटे बच्चों की, वो इस तरीके से करनी है कि वो आगे जाके जो है वो बिल्कुल जो वो साफ़ सुथरा खेल पेश करें और पाकिस्तान के लिए खेलें। सही, ठीक। और अगर अपन दूसरी गेम्स पे बात करें तो वहाँ पे क्या सूरत हाल है, ख़ास तौर पे वुमेन क्रिकेट की, फिर उसके बाद दूसरे जो गेम्स हैं उनके? अभी देखें ये आईसीसी T20 वर्ल्ड कप की वजह से जो पाकिस्तान की क्रिकेट की एक्टिविटीज़ तो जो है इंटर क्लब तो शायद चल रही है, ठीक है ना। बाकी तो मतलब वुमेन क्रिकेटर्स हैं वो कैंप वगैरह में हैं, मकसद कोई सीरीज़ नहीं है, ठीक है ना। जो आपने बात की दीगर खेलों की, तो एशियन वॉलीबॉल चैंपियनशिप है और पाकिस्तान की वॉलीबॉल टीम ने जो बड़ी शानदार परफॉर्मेंस पेश की है। इससे पहले जो पाकिस्तान के अंदर हुई थी साउथ एशियन चैंपियनशिप, उसके अंदर भी पाकिस्तान ने जो है वो फर्स्ट पोजीशन हासिल की थी और अपने से अच्छी रैंकिंग वाले मुल्कों को हराया था। अब पाकिस्तान की जो है 50 से ऊपर की रैंक है वर्ल्ड के अंदर वॉलीबॉल में, और पाकिस्तान जो है वो साउथ कोरिया को हराया। साउथ कोरिया की रैंकिंग जो है वर्ल्ड में वो 30 थी, पाकिस्तान की 55 है। तो पाकिस्तान ने सेमीफाइनल में साउथ कोरिया को, अब कतर से पाकिस्तान का फाइनल होना है और पाकिस्तान अगर ये जीत जाता है तो फिर पाकिस्तान वर्ल्ड वॉलीबॉल चैंपियनशिप के लिए भी क्वालिफाई कर जाएगा। तो वो मेरी तरफ से ये वॉलीबॉल काफ़ी जो है वो उनकी जो फेडरेशन जो है बड़ी एक्टिव नज़र आ रही है, काफ़ी काम कर रही है। तो उन तमाम लोगों को जो है मैं मुबारकबाद दूंगा कि जो है भाई आपने जो है वो, और मुसलसल वॉलीबॉल की टीम मैचेस जीतती आ रही है। तकरीबन 13-14 मैचेस हो गए, पाकिस्तान की टीम कोई मैच नहीं हारी है किसी भी मुल्क से अभी तक। तो ये एक बड़ा कारनामा है पाकिस्तान के लिए।
ठीक, ज़बरदस्त। अच्छा, अगर अपन बात करें कि फ़ुटबॉल की और फिर पाकिस्तान का जो कौमी खेल है हॉकी की, वो टीमें कहाँ मसरूफ़ हैं, कहाँ हैं? ना, हॉकी तो पोलैंड गई हुई थी, पाकिस्तान की टीम सेमीफाइनल के लिए पाकिस्तान ने क्वालिफाई किया था। और हॉकी भी जो है जब से अजलान टूर्नामेंट खेला है पाकिस्तान ने, तो उसके बाद पाकिस्तान की हॉकी टीम भी जो है वो डे बाई डे इम्प्रूव कर रही है और अच्छी टीमों के खिलाफ अच्छा ही खेल रही है। तो ये एक टाइम ऐसा था कि चाइना, जापान और ये कोरिया, ये इस टाइप के मुल्क जो हैं इनको हॉकी और क्रिकेट पाकिस्तान सिखाया करते थे, लेकिन अब वो हमसे इतना आगे हो गए कि जो है हमें भी जो है हरा देते हैं। तो उसकी कई वजूहत थी, कई वो देखे ना, सिस्टम मैंने जो बात की क्रिकेट के हवाले से कि सिस्टम कोई नहीं बना, फिर तो पैरेलल बॉडीज़ बन जाती हैं, दो एसोसिएशन, फिर रस्साकशी शुरू हो जाती है पावर की कि मैं प्रेसिडेंट हूँ, मैं तो ये सारी चीज़ें जो है वो उसमें क्या होता है कि फिर जो है प्लेयर्स का नुकसान होता है। काफ़ी अर्से से तो फुटबॉल के अंदर अभी पाकिस्तान, सऊदी अरब की टीम आई हुई थी इस्लामाबाद में, पाकिस्तान टीम ने जो है बड़ा अच्छा परफॉर्म किया है। सऊदी अरब की टीम कोई हल्की टीम नहीं है, वर्ल्ड कप खेलती है और उसका एक उनके जो सऊदी अरब की जो लीग है वो दुनिया की जानी मानी लीग है, उसमें रोनाल्डो और दीगर कंट्रीज़ के प्लेयर जो है बड़े बड़े नामी गिरामी प्लेयर्स खेल रहे होते हैं। तो उनसे पाकिस्तान 3-0 जो है पाकिस्तान वो क्वालिफाइंग राउंड में जो है हारा है सऊदी अरब से। तो ये भी एक अच्छा साइन है कि इतना बड़ा मार्जिन नहीं है, नहीं तो पहले पाकिस्तान जो है वो मतलब 8-8 गोल 10-10 गोल से हारा करता था इनसे, लेकिन अब जो है वो पाकिस्तान की टीम ने भी बेहतरी की तरफ जो वो जा रही है। फिर उसमें एक अंसर और ये है कि पाकिस्तान में अब जो इलेक्शन वगैरह हुए हैं फुटबॉल के अंदर, अब पाकिस्तान में जो है वो लीग होने जा रही है क्रिकेट की तर्ज की, और उसके अंदर जो माइकल ओवन है इंग्लैंड के, उनको जो इन्होंने अपना जो वो एम्बेसडर रखा है, और इंशाल्लाह उस लीग से बड़ा प्लेयर्स को भी फ़ायदा होगा और पाकिस्तान की फुटबॉल को भी जो है बहुत ज़्यादा बूस्ट मिलेगा। लेकिन इंडिया ने क्या किया, इंडिया ने हर गेम की लीग शुरू कर दी है, चाहे वो मोटो जीबी हो, कबड्डी प्रो लीग हो, या उसकी बैडमिंटन की हो, टेबल टेनिस की हो, हॉकी की प्रो लीग है। तो इंडिया ने तमाम गेम्स की जो है लीग शुरू की। उससे क्या फ़ायदा हुआ, उनके प्लेयर जो देखिए कंपटीशन जब मिलता है और फिर आपको जो वो हेल्दी एक्टिविटी मिलती है, मुआशी तौर पर इस्तेकाम मिलता है, तो प्लेयर्स डेफिनेटली मेहनत भी करते हैं और फिर उनको डिफरेंट कंट्रीज़ के कोचेज़ और ट्रेनर्स और जो मेंटोर्स होते हैं वो उनकी कोचिंग करते हैं, मेंटोरिंग करते हैं, तो उससे भी फ़ायदा मिलता है। तो जो फुटबॉल की लीग ये होने जा रही है, इसमें भी फ़िलहाल तो 5 फ्रेंचाइजी जो है वो उन्होंने बनाई हैं, और कराची हमारे सिंध से जो है लियारी के नाम से, क्योंकि वहाँ लियारी हमारा हब है, ब्राज़ील कहते हैं उसे फुटबॉल का पाकिस्तान का, तो वहाँ से एक टीम जो है उन्होंने ली है। तो इंशाल्लाह इससे बड़ा फ़ायदा होगा प्लेयर्स को। सही, ज़बरदस्त। अच्छा, वॉलीबॉल की आपने बात की, और ये जो हम अगर समर कैंप पे जाएं तो समर कैंप कहाँ हो रहे हैं, किन शहरों में हो रहे हैं, और क्या कहते हैं, क्या पोजीशन है वहाँ पे? देखिए, अभी तो स्पोर्ट्स एंड यूथ अफेयर्स डिपार्टमेंट ने कल जो पाकिस्तान और इंडिया का मैच था, वो जो तमाम डिस्ट्रिक्ट में लाइव दिखाने के लिए जो अपने डिस्ट्रिक्ट अफसरान को जो एक्टिव किया था, और उन्होंने मैचेस भी दिखाए। अभी तो मेरे ख्याल से ये बजट है, बजट लैप्स हो जाता है शायद, आज लास्ट डे है, तो वो लैप्स हो जाता है। तो और फिर जो क्रिकेट चल रही है, फिर आपको पता है कि हमारे यहाँ इलेक्शन भी अभी ताज़ा हुए हैं, इतना कोई ज़्यादा टाइम नहीं हुआ। तो जब ये जैसे बजट पास हो जाएगा तो उसके बाद लगता है मुझे कि जुलाई के अंदर जो है वो एक्टिविटीज़ वगैरह शुरू करेंगे। और मोहम्मद बख्श महर साहब उन्होंने ख्वाहिश भी जाहिर की है कि भाई नेशनल गेम जो है वो हमारा टर्न है सिंध का, कि नेशनल गेम जो है वो कराची के अंदर होने चाहिए। हालांकि वहाँ पे जो टॉटन ट्रैक है नेशनल कोचिंग सेंटर में, उसकी हालत जो है अबतर है, वो 90s में कभी लगा था, उसके बाद चेंज नहीं हुआ। तो वो आता है असल में पहले फेडरल गवर्नमेंट के अंडर आता था, लेकिन जब 18वीं तरमीम हुई तो उसके बाद जो है वो सिंध गवर्नमेंट के, लेकिन अभी भी उसमें जो है वो थोड़े से जो मामलात हैं अभी भी जो है फेडरल गवर्नमेंट ही देख रही है उसे, पाकिस्तानी स्पोर्ट्स बोर्ड। तो उसकी वजह से जो है वो नेशनल गेम जो है वो शायद इस्लामाबाद में करवाने के चांसेस हैं। लेकिन वो हमारे मिनिस्टर साहब और सिंध ओलंपिक एसोसिएशन में जो मौजूद हैं सेक्रेटरी अहमद अली राजपूत साहब, उनकी ख्वाहिश है कि ये जो है वो सिंध के अंदर ही हो, ताकि यहाँ के सिंध के लोगों को जो है वो गेम देखने का भी मिले, सीखने का भी मिले, खेलने का भी मिले। और फिर आपको पता है कि जब लोग ट्रैवल करते हैं तो उससे क्या होता है कि आपकी जो है वो सही ज़बरदस्त बेहतर होती है। ज़बरदस्त। एसएम नज़ीम साहब, हम आपका तहे दिल से शुक्रगुज़ार हैं, आपने टाइम निकाला और खेलों के हवाले से जो है आपने तबसरा किया, और आपकी ये खिदमतें हमें T20 वर्ल्ड कप तक जारी रहेंगी। तो हम आपका तहे दिल से शुक्रगुज़ार हैं। आप प्रोग्राम में आपने शिरकत की और अपने सेट से आपने जो अपडेट्स दी। नाज़रीन, प्रोग्राम में न्यूज़ ब्रेक जो टाइम थिया, न्यूज़ ब्रेक डालूँ था खबरों में वरी जल्दी वापस अचूं था। ॾिसंदा रहो सुबह मेहरान। नाज़रीन,
सुबह मेहरान में एक भेरो ॿीहर भलीकार ऐं तमामु काराइतियूं शयूं, तमामु काराइतो प्रोग्राम, तव्हांजूं कॉल्स बि अचनि पियूं, तव्हांखे स्क्रीन ते नंबर नज़र अची रहियो आहे, तव्हां बि हिन प्रोग्राम में शामिलु थी सघो था। नंबर डायल कयो। तव्हांजे पासे सूरत छा आहे, गर्मीअ जी, मौसम जी, मोकलुनि जी, ऐं ॿिया जेकॾहिं तव्हां का बि सुहिणी ॻाल्हि करणु चाहियो, का शइ वंड करणु चाहियो, त मेहरान टीवी जो इहो मंच तव्हांजे लाइ हाज़िर आहे, तव्हांजो पंहिंजो मंच आहे। पाण रांदियुनि जे हवाले सां तफ़सीली तौर ते गुफ़्तगू कईसीं। तव्हांजो मुंहिंजी उमेदु आहे त तव्हांजी कावड़ घटि थी हूंदी। ऐं गॾोगॾु पाण ॾंदनि जी बीमारियुनि जे हवाले सां, वात जी बीमारियुनि जे हवाले सां डॉक्टर अरीबुद्दीन शाह साहिब सां ॻाल्हायोसीं। मोहम्मद हाशिम ठटवी साहिब जा ॾोटा हुआ, किताब जा लेखक हुआ। ऐं प्रोग्राम में शुरू में ईअं थींदो आहे त मां अचनि सां ई तव्हांखे पंहिंजूं ख़बरूं ॿुधाईंदो आहियां, पर अॼु ईअं थियो जो छाकाणि जो महिमाननि जो फ्लो हुयो ऐं उन्हनि जूं पंहिंजूं हिकिड़ियूं मसरूफ़ियतूं हुयूं, जंहिंजे करे हू तमामु वॾे इंतज़ार में हुआ, त असां चाहियोसीं पिए त पहिरीं उन्हनि खे ॿुधूं ऐं इन मसइले खे ॾिसूं। पोइ हाणे आहिनि ख़बरूं मुंहिंजूं जेके आहिनि त थोरियूं, सो असां तव्हां सां वंड करणु चाहियूं था। नाज़रीन, बजट जे हवाले सां तव्हां सभिनी खे इंतज़ारु आहे त बजट अचे त पोइ ॾिसूं त छा थो थिए। हाणे बजट में सूरत हाल इहा आहे त इहो जेको वफ़ाक़ी बजट हो उहो अॼु पेश थियणो हुयो, पर IMF जो जेको मामिलो आहे, उनजा जेके शर्त आहिनि, उनजे करे उहो डिले थींदो पियो वञे। पर बहानो इहो कयो वियो त वज़ीर आज़म मुल्क में न आहे। वज़ीर आज़म चीन वियो हुयो, उनजे बावजूदि बि हिननि चयो त भाई ठीकु आहे 10 ते असां पेश कंदासीं, पर ईअं थियो आहे त उहो बि अञा वधीक 3 ॾींहं डिले कयो वियो आहे ऐं हाणे चवनि था त 13 ते कंदासीं। थी सघे थो पेश थिए या न बि थिए। कल्ह जेको इजलास थियो आहे, उन इजलास में ईअं थियो आहे त IMF जो इजलास हो ऐं वफ़ाक़ी हुकूमत जेको आहे उहा ॻाल्हि ॿोल कई आहे त बजट हदफ़ ते उन्हनि जो वॾो बहस हलियो आहे। ऐं वॾे बहस में ईअं हलियो आहे त उन्हनि चयो त हीउ जेको 1 लख रुपया जेको माण्हू पेंशन खणे थो, उन ते असां टैक्स लागू कयूं। पाकिस्तानी हुकूमत चयो त ठीकु आहे बाबा, लबैक, असांखे क़बूलु आहे। उनखां पोइ उन्हनि चयो त हीअ जेके दवाऊं आहिनि, जेके बि जान बचाइण वारियूं दवाऊं आहिनि, उन ते बि असां 18% टैक्स हणूं ऐं गॾोगॾु असां ज़राअत ते बि 18% टैक्स हणूं। जेकी असांजी ज़रई इनकम थिए थी या हर आबादगार ते 18% टैक्स हणूं। उन ते जेको आहे इख़्तिलाफ़ु थियो आहे। पाकिस्तानी हुकूमत जेको आहे उहो इनकार कयो। जेकी नाणे वारी वज़ारत आहे, ॿिया जेकी डील कनि था IMF खे, उन्हनि उन ते इख़्तिलाफ़ु कयो आहे ऐं उन ते चयो आहे त असां जेसिताईं असां पंहिंजो मामला सिधा न कंदासीं, तव्हां ॿियनि शयुनि ते तव्हां टैक्स लागू करे सघो था, पर इन जी असां इजाज़त न ॾींदासीं। इन जे करे जेको आहे कल्ह IMF सां ॻाल्हियुनि जो जेको दौरु हो उहो बिना नतीजे ख़तमु थी वियो। न रुॻो इहो मामिलो हुयो, पर इहो बि चयो वियो त एक्सपोर्टरनि ते जेको आहे इनकम टैक्स वधायो वेंदो। गॾोगॾु हीउ जेको पघारदार, गैर पघारदार तबिको, इनकम टैक्स जी जेका शरह आहे उहा 35% खां वधाए 45% करण जो मुतालबो कयो वियो। उन ते बि जेको आहे पाकिस्तानी पंहिंजो इख़्तिलाफ़ु कयो, इख़्तिलाफ़ी नोट ॾिनो, मुखालफ़त कई त इहो फ़ैसिलो बि असां न मञींदासीं। ऐं इहो सॼो मामिलो इक़्तिसादी मामिलो हुयो। सॼे हिन ते IMF जेके पंहिंजा शर्त पेश कया, उन ते ज़ाहिर पाकिस्तान जे लाइ छिरकाईंदड़ हुआ। इलाही शर्त जेके आहिनि उहो पाकिस्तान मञण जे लाइ राज़पो बि ज़ाहिर कयो। पर हीअ जेका बजट अचे पई, जेके नाणे वारी मतिलबु त जेके ज़रिया ॿुधाइनि पिया, मुआशी माहिर ॿुधाइनि पिया, त उहा का मतिलबु त अवाम दोस्त न आहे, को वर्कर दोस्त न आहे, को लेबर दोस्त न आहे, ऐं न ई वरी को ग़रीब दोस्त आहे। सो तमामु ख़तरनाक हीअ जेके टैक्सिस आहिनि, असां जेको कर्ज़ में फाथल आहियूं IMF जे हुन में, उहो जेको आहे असांखे परेशान करे सघे थो। हिन वक़्तु ताईं मतिलबु त 2 हफ़्ता थी विया आहिनि जेको रोज़ानी बुनियाद ते बजट ते पाण ॻाल्हायूं था, बजट जे हवाले सां जेको आहे मुख़्तलिफ़ अंग अखर पेश कयूं था। इन्हनि 20 ॾींहंनि में मूंखे या वरी जेके असांजा माहिर आहिनि, जेके टीवीअ ते वेहनि था, मूं उन्हनि खे हिकिड़े वॾे गौर सां ॿुधो अथमि। रोज़ ज़ाहिर तव्हांखे ख़बरूं ॾियणियूं हूंदियूं त असां हिकिड़ो वर्कआउट करे पोइ तव्हांजे साम्हूं वेहंदा आहियूं। किथे बि इहा ॻाल्हि ज़ाहिर न थी आहे त असां आवाम खे का सब्सिडी ॾियूं था। बिजली तव्हां ॾिसो अञा वधीक 10 रुपया महांगी थी आहे। गुज़िरियल सिर्फ़ु हिकिड़े ई महीने में 15 खां 18 रुपया बिजली महांगी थी आहे। गैस महांगो थियो आहे। पेट्रोल थोरो घणो सस्तो थियो आहे, उहो छाकाणि जो आलमी मार्केट जो मामिलो आहे। जेकॾहिं आलमी मार्केट जे ई तवसुत सां, जेकॾहिं उनजी अंग नखरनि सां जेकॾहिं पेट्रोलनि खे घटि करिणो हुजे हा त हिन भेरे हिननि खे 22 रुपया घटि करिणो हुयो। पर इन बावजूदि बि अञा आलमी मार्केट में तेल किरी पियो आहे। इम्कान आहे त 15 तारीख़ ते जेको आहे इहो तेल अञा वधीक जेको आहे किरंदो। पर जेको ॾिठो वञे पियो त हीउ जेको बजट आहे इहो किथे बि सब्सिडी जी का ॻाल्हि न थी आहे। सोलर सिस्टम महांगो, सोलर ते टैक्स, दवाउनि ते टैक्स, ज़राअत ते टैक्स, ऐं पघार मतिलबु पेंशन खणूं उन ते बि तव्हां टैक्स, पघार ॾींदव त 35% टैक्स। इहे सभु मामला आहिनि, टैक्स में आहियूं। सो दुआ इहा ई आहे त अलाह साईं हिननि खे सम्झ ॾे। ऐं ज़ाहिर आहे असां हिकिड़े वॾे नाज़ुक मोड़ मां गुज़री रहिया आहियूं, जंहिं तरीक़े सां असां मतिलबु त पीड़िजी रहिया आहियूं। पघारदार तबिको या ख़ासि करे ख़ानगी जेके प्राइवेट सेक्टर में जेको माण्हू कमु करे थो, उन जूं पघारूं उहे ई आहिनि जेके 2018 में हुयूं। ऐं तव्हां महांगाई ॾिसी वठो 2018 खां वठी 2024 ताईं जी,
उहा को 500-600 सैकड़ो जेको आहे उहा वधी वई आहे। चङा भला माण्हू जेके मिडिल क्लास जा माण्हू हुआ उन्हनि जे लाइ घर हलाइणु मुश्किल थी वियो आहे। तव्हांखे पाण खे ख़बर आहे कीअं मतिलबु अटो केॾीमहिल 170 रुपया किलो वञी पहुचे थो, कीअं खाइण जे लाइ बसर टमाटा भाॼियूं कीअं मतिलबु महांगियूं थियनि थियूं। हिन वक़्तु बि मिडिल क्लास जो माण्हू जेको आहे उहो नथो हली सघे, उहो पंहिंजे बिलनि में पूरो आहे। ॿारनि जी स्कूलनि जूं फीसूं ॾिसो कीअं थी वियूं आहिनि, खोड़ हिन ते ॻाल्हाए सघिजे थो। हाणे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त असांखे छा करणु घुरिजे, असां छा कयूं। इलाही दोस्तनि सां मुंहिंजो इन ते मामले ते बहस थियो त असांखे हाणे करणु छा घुरिजे। ज़ाहिर हिकिड़े पासे हुकूमत जूं पॉलिसियूं आहिनि, उनखे त असांखे लबेक करिणो आहे। ज़ाहिर आहे हाणे असां को मतिलबु उहो न असां में उहा ज़रूरत आहे, न असां में वरी उहा का ताक़त आहे जो असां मतिलबु त हिकिड़ो माण्हू थिए। ज़ाहिर जेसि ताईं मजमूई फ़ैसिलो नथो थिए, मजमूई तौर ते हिकिड़ो एहतिजाज साम्हूं नथो अचे, पर इंडिविजुअली असांखे इहो करिणो आहे हिकिड़े पंहिंजे ख़ुदि पहिरीं त हिकिड़ो त पाण ख़ुदि एहतिसाबी कयूं, हिन करप्शन मां पंहिंजे मुल्क खे जान हाजी करायूं, गॾोगॾु पोइ पाण बिज़नेस खे वधायूं। हीअ जेके असांजा ॻोठनि में मायूं घरनि में कनि थियूं, पंहिंजो भर्थ भरनि थियूं, कल्चर सकाफ़ती शयूं आहिनि, पंहिंजे पंहिंजे विताहार वसाहार जेके बि शयूं आहिनि उन ते पाण बिज़नेस खे वधायूं, ॿियनि जे लाइ सहूलियतूं पैदा कयूं त असांजे लाइ सहूलियतूं पैदा थींदियूं, ऐं कम खे पाण कारोबार खे वधायूं। सिंध जो माण्हू कारोबार खां तमामु घणो ना वाक़िफ़ु आहे, उनखे आगाही न आहे। ऐं कारोबार खे तव्हां जीअं 2 ॾींहं पहिरीं ॾिठो पंहिंजो युसवानी साहिबु प्रोग्राम में मौजूदु हुआ, उन चयो त सिंध जो माण्हू जेको आहे उहो कारोबार खे एब सम्झे थो। हू चए थो त आउं सेठ हुजां पर कारोबार पाण न कयां। सो जेसिताईं असां कारोबार में पाण हथु न विझंदासीं, पाण असां पंहिंजी शयुनि खे जेको आहे पाण विकिरो न कंदासीं, उन्हनि जी मार्केट असां पाण क़ाइमु न कंदासीं, तेसि ताईं जेको आहे असां न रुॻो हिन वतन खे, हिन धरतीअ खे, हिन सूबे खे, पर हिन सूबे जे माण्हुनि खे जेको आहे ओज नथा ॾियाराए सघूं, उन्हनि खे ख़ुशहाल नथा करे सघूं। सो तव्हांजे ज़हन में मुख़्तलिफ़ हूंदा ऐं गॾोगॾु इहे ख़्याल बि हूंदा, पर गॾोगॾु इहो आहे त असांजो नौजवान तबिको जेको आहे उहो तमामु घणो बेरोज़गार आहे। उन्हनि खे इहो करणु घुरिजे त हिन वक़्तु जेको आलमी सॼी दुनिया में जेको कमु हली रहियो आहे उहो आहे ऑनलाइन अर्निंग जो। तव्हां कंहिं बि वॾेरे जे पोयां, कंहिं बि सरदारे जे पोयां न वरी उन्हनि जे वाठनि जे पोयां लॻो, तव्हां यूट्यूब ते वञो, हिकिड़ी ट्रेनिंग हासिलु कयो त ऑनलाइन अर्निंग छा थींदी आहे। तव्हां 2 कलाक रुॻो कढो ज़िंदगीअ जा अॼोके ॾींहं ते ई। नौजवान नियाणियूं बि ऐं असांजा नौजवान जेके ॿाहिरि आहिनि ॿुधनि पिया, जेके बेरोज़गार घरनि में वेठा आहिनि, ठीकु आहे, जिन वटि रोज़गार आहे, इनकम एतिरी न आहे, उहे बि कुझु बि न कयो, सिर्फ़ु 2 कलाक वञी यूट्यूब ते ॾिसो तव्हां वञी त तव्हांजा कहिड़ा कहिड़ा कम आहिनि जेके तव्हां अर्निंग आसानी सां तव्हां करे सघो था, डॉलरनि में कमाईंदव। ठीकु आहे, सिर्फ़ु तव्हांखे करिणो छा आहे, ऑनलाइन थी वेहणो आहे, मोबाइल पैकेजिस तव्हां करायो था, टिकटॉक उन ते ॾिसो था, रील्स ॾिसो था, फिल्मूं ऐं ड्रामा ॾिसो था, उनखे तव्हां अर्निंग जो ज़रियो बणायो। इहो पैकेज जेको आहे 700 रुपयो तव्हां 1000 रुपयो महीने में करायो था, उनखे तव्हां अर्निंग जो ज़रियो बणायो, तव्हां लखनि में कमाईंदा। केतिरा ई नौजवान हैदराबाद में मूंसां रोज़ानो जी बुनियाद ते मिलंदा आहिनि त असां ऑनलाइन कमु कयूं था, पंहिंजा उन्हनि सेंटर खोले छॾिया आहिनि, गॾोगॾु ॿियनि माण्हुनि खे बि हायर कयो आहे त उन्हनि खे परसेंटेज हिकिड़ो ॾींदा आहिनि ऐं उहो ठीकु ठाकु परसेंटेज आहे ऐं पोइ हू कमाइनि था। त महिरबानी करे पंहिंजे पाण खे दुनिया सां ॻंढियो, दुनिया जी लेवल ते वञी तव्हां कारोबार कयो ऐं उन्हनि खे सिर्फ़ु तव्हांखे करिणो छा आहे त तव्हांखे सिर्फ़ु हिकिड़ी आगाही ॾियणी आहे। हिकिड़ो माण्हू तव्हांखे वीडियो कॉल ते कंदो त भाऊ मूंखे हीअ शइ ख़रीद करणी आहे, मिसाल आहे केरु चवे तव्हांखे मूंखे हाणे पाकिस्तान मां जेके सिंधड़ी अंब आहिनि इहे तव्हां मूंखे पार्सल कयो, तव्हां उनखे ॿुधाईंदा हा साईं सिंधड़ी अंब तमामु भलो आहे, तव्हां 3 ॾींहंनि में पहुची वेंदो, असां तव्हांखे हितां मोकिलींदासीं, तव्हां महिरबानी करे मोकिले ॾियो। हिन वक़्तु सिंधड़ी अंब जी जेका 10 किलनि जी पेटी आहे उहा 900 रुपया 800 रुपया हले पई, मंडीअ में बि थोरे आम मार्केट में बि 100 रुपया या 130 रुपया वधि में वधि सुठो अंब मिले थो। जेकॾहिं तव्हां उहा जेका सिंधड़ी अंब जी पेटी आहे उहा तव्हां 5000 में मोकिलियो, तव्हांखे 4000 रुपया फी पेटीअ ते बचंदा। सो इहे खोड़ जेके आहिनि तव्हांजो हैंडीक्राफ्ट्स आहिनि, सिंध जेको हैंडीक्राफ्ट्स में मालामाल आहे, कंहिं दुनिया जे कंहिं मुल्क में एतिरी हैंडीक्राफ्ट्स न आहे जेतिरो असां वटि सकाफ़ती शयूं आहिनि, इहे हैंडीक्राफ्ट्स आहिनि। तव्हां हिनखे ऑनलाइन बि खपायो, उनखे ॾिसो कीअं तव्हां डॉलरनि में लखनि में था कमायो, तव्हां कीअं कोन था कमायो। सो इहे नंढियूं नंढियूं मुंहिंजूं सलाहूं आहिनि ऐं नंढा नंढा कम आहिनि, इनमें तव्हांजो न तव्हांखे ऑफिस खपे, न तव्हांखे को माण्हू खपनि, तव्हांखे इंडिविजुअली पाण करणु लॻो, तव्हांखे पंहिंजो मोबाइल हुजे ऐं न ई वरी तव्हांखे को कमु मतिलबु एतिरो टाइम खपे, तव्हां सुबुह जो 9 बजे टाई कोट पाए वञी बीहो वञी, पोइ उनखां पोइ वञो त तव्हांखे ऑफिस में पहिरीं त बेइज़ती थिए त एतिरी देरि सां छो आयो ऐं रस्ते में तव्हांखे पेट्रोल खपे, गाॾी खपे, उनखां पोइ वरी तव्हां 12 कलाक ड्यूटी कयो, न बिल्कुलु ईअं न आहे। तव्हांजी जेॾीमहिल दिलि चवे, राति जो घर में तव्हांखे ॾिसो था त 9 बजे वांदकाई थी आहे, 9 बजे तव्हां पंहिंजी ऑनलाइन अर्निंग शुरू कयो, राति जो 12 बजे ताईं वियो, 1 बजे ताईं वियो, जेसि ताईं तव्हां जागी सघो था, 2-3 कलाक रोज़ ॾियो। महीने में जंहिंमहिल तव्हांजो अकाउंट ॾिसंदा त तव्हांखे डॉलरनि में पैसा आयल हूंदा ऐं उहे घटि में घटि बि मतिलबु त घटि में घटि बि 3 लख 4 लख 3 लख 4 लख पाकिस्तानी हूंदा उहे। सो महिरबानी करे पंहिंजे पाण खे दुनिया सां ॻंढियो ऐं दुनिया जी लेवल ते वञी कमु कयो, ॾिसो त दुनिया छा पई करे। ज़रूरी न आहे त रुॻो पाकिस्तान में बेरोज़गारी आहे, असां अमेरिका मां थी आया आहियूं, अमेरिका में बि बेरोज़गारी आहे, अमेरिका में बि जेको आहे रोज़गार जा ज़रिया तो एतिरा आसान न आहिनि, ईअं आसानी सां नौकिरी नथी मिले।
ही जेके नौजवान असांजा मुल्क छॾे वञनि पिया उते तव्हां उन्हनि खां पुछो त सही कीअं रहनि था। हीअ असांजी धरती माला माल आहे, सोन आहे, असां हिते शहनशाह आहियूं, मज़े सां निकिरूं था रोड ते ॿाहिरि त 4 माण्हू सलाम था कनि। उते ठीकु ठाक लीडर असांजा जेको आहिनि ईअं बेरागिरी कंदा आहिनि, उते होटलुनि ते कमु कंदा आहिनि, मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। सो महिरबानी करे तव्हां हिन धरतीअ खे न छॾियो, हीअ मायूस न थियो ऐं हिकिड़े नए जज़्बे सां नए वलवले सां अचो। शुरूआति में तव्हांखे ज़ाहिर मुश्किलातूं पेश ईंदियूं, हर कम में मुश्किलात हूंदी आहे, ठीकु आहे। उहो गानो बि आहे न, हर कम कार में 2-4 मजबूरियूं। सो इहे 2-4 मजबूरियूं हर कम में हूंदियूं आहिनि, तव्हां कहिड़ो बि कमु कयो, पर उन खां पोइ तव्हां ॾिसो तव्हांजी ज़िंदगी केतिरी हसीन थिए थी। सो ख़ैर ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। इक़्तिसादी जेका सर्वे आहे उहा अञा हिन वक़्तु ताईं न आई आहे पाकिस्तान में, जेका बजट खां पहिरीं अची वेंदी आहे। ॿुधायो पियो वञे त इहा सुभाणे जारी थींदी 2024 ऐं 2023 जेका इक़्तिसादी सर्वे आहे। इक़्तिसादी सर्वे जो मक़सदु इहो हूंदो आहे त असांजे मुल्क में महांगाई केतिरी थी, माण्हुनि जो जेको आहे जेको पंहिंजो वाहिपो उहो केतिरो हुयो, केतिरी पैदावार थी, केतिरो कारोबार थियो, माशी तौर ते असां किथे बीठल हुआसीं, सनती तौर ते किथे बीठल हुआसीं। सो हिन वक़्तु जेका रिपोर्ट अचे पई जेका सुभाणे पेश थियणी आहे, असां हिन साल जेको आहे इक़्तिसादी सनती ऐं माशी के बि हदफ़ असां हासिल न करे सघिया आहियूं। समूरा हदफ़ जेके आहिनि उहे अणपूरा आहिनि, जेके हुकूमती सतह ते हदफ़ उन्हनि मुक़ररु कया हुआ। हिकिड़ो बि जेको आहे तव्हां माशी तौर ते ॾिसो, तरक़ीअ जे तौर ते ॾिसो, इक़्तिसादी तौर ते ॾिसो त को बि असां हदफ़ हासिल न कयो आहे। ऐं उन सां गॾोगॾु क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जो जेको इजलास आहे उहो अॼु तलब कयो वियो आहे। उन में बि इहे अंग अखर ज़ाहिर कया वेंदा त असां केतिरो कमु कयोसीं, किथे असां फेल थियासीं, इहो सॼो मामिलो आहे। अच्छा, कल्ह जेको आहे लकी मरवत वारो इलाइक़ो आहे पाकिस्तान में, उते सिक्योरिटी फोर्सिस ते हमला थिया आहिनि ऐं ॿिनि हमलनि में जेको आहे असांजे कैप्टन समेत 8 जवान शहीद थी विया आहिनि ऐं उन्हनि शहादत जो रुतबो हासिलु कयो आहे। ऐं पाकिस्तानी फ़ौज बि पाकिस्तानी सिक्योरिटी इदारनि में भरपूर जवाबु ॾिनो उन्हनि खे, दहशतगर्दनि खे, ऐं ठीकु ठाक तरीक़े सां उन्हनि सां विढ़िया आहिनि ऐं असांजा जवान जेके आहे उहे विढ़ंदे शहादत जो रुतबो हासिलु कयो आहे। पर मुल्क जे लाइ पाकिस्तानी फ़ौज जूं वॾियूं ख़िदमतूं आहिनि ऐं वॾियूं शहादतूं आहिनि, तॾहिं असां जेको आहे हिन मुल्क में जेको आहे हिकिड़े मुहाफ़िज़ जे तरीक़े सां हिकिड़ो वेठल आहियूं। असांजी फ़ौज जेको आहे उहो असां सां जेका लॉयल्टी ॾेखारे थी, जेको असांजे मथां हू जान निछावर करे थी, सो उन्हनि खे ॿिन्ही हथनि सां सलाम हुजे। ऐं जंहिं तरीक़े सां हू बॉर्डर्स ते वञी विढ़नि था, दहशतगर्दनि खे मुंहुं ॾियनि था, पाकिस्तानी फ़ौज जहिड़ी का बि फोर्स जेको आहे सॼी दुनिया में न आहे, उहा सॼी दुनिया मञे थी। अॻिते वधंदासीं त मुख़्तलिफ़ शहरनि में जीअं तव्हांखे शुरू में ई ॿुधायमि त बरसाति जो सिलसिलो आहे ऐं अॼु बि हिन वक़्तु बि ख़बरूं अचनि पियूं त बरसाति जो मामिलो हले पियो। मुख़्तलिफ़ शहरनि में बरसातियुनि जो सिलसिलो हली रहियो आहे, आंधी आहे, किथे तूफ़ान आहे, ड्रेनेज जो निज़ाम धरम भरम आहे, बिजली जो निज़ाम धरम भरम आहे, असांजा केतिरा ई निज़ाम जेके टेलीफोन आहिनि, हाणे त इहे मोबाइल जा थंभा बि नथा हलनि, मोबाइल जा सिग्नल ई नथा अचनि। सो इहे खोड़ मसइला आहिनि ऐं अलाह साईं आसानी पैदा फ़रमाए। ब्रेक ते हलंदासीं, ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ वरी जल्दी वापसि अचूं था। ॾिसंदा रहो सुबुह महिरान। नाज़रीन, सुबुह महिरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं पाण डिस्कस कयोसीं पिए त मौसम जी सूरत हाल थिए त कीअं उते नुक़सानु थियो आहे। उनखे ॻाल्हि खे जोड़ींदे इनखे ॻंढी थिए तव्हांखे गुज़ारिश इहा आहे त सवेल बि मूं तव्हांखे इहो ई ॿुधायुमि त जुलाई ऐं अगस्त में ख़तरनाक बरसातुनि जो स्पेल अची रहियो आहे। ॿोॾि डिक्लेयर कई वई आहे ऐं ख़तरनाक मतिलबु त गुज़िरियल साल त तव्हां ॾिठो हूंदो त इहे जेके ख़ैरपुर नाथन शाह वारा इलाइक़ा ॿुधायो हुआ, जुॾो सॼो ॿुॾो हुयो, मीरपुखार डिवीज़न ॿुॾो हुयो। हाणे ॿुधायो पियो वञे त गुज़िरियल साल जे भेट में असां हिन साल अञा वधीक बरसातुनि खे मुंहुं ॾींदासीं। गुज़िरियल साल सॼी सिंध में मिलाईंदे एवरेजली जेको आहे 200 मिलीमीटर बरसाति हुई। हिन साल जेका बरसाति आहे उहा 700 मिलीमीटर आहे सिर्फ़ु सिंध में। सो तव्हांखे गुज़ारिश इहा आहे त महिरबानी करे बरसाति जो इंतिज़ामु हींअर करे वठो, अॻियां हली तव्हांखे परेशानी थींदी। नाला वग़ैरह तव्हां खोटराए वठो, तव्हांजे घर जो जेको ड्रेनेज सिस्टम आहे उनखे बहितर करे वठो, गॾोगॾु बिजलीअ जा जेके थंभा आहिनि या बिजलीअ जा जेके मामला आहिनि उन्हनि खे ॾिसी वठो ऐं गॾोगॾु इनखे बि ॾिसो, इन ॻाल्हि खे बि यकीनी बणायो त तव्हांजो घर किथे कचो त न आहे। जेकॾहिं कचो आहे, कमज़ोर आहे, त हींअर ई किथे आसे पासे में को पको घर सुठो को वठो, किराए ते वठी छॾियो। ऐं एतिरो किरायो न आहे, 10-15 हज़ार जो मामिलो आहे, ज़ाहिर आहे इहो जी आहे त जान आहे, इहे पोइ बि थी पवंदा। ऐं जेकॾहिं कखावा घर आहिनि तव्हांजे आसे पासे में, उन्हनि माण्हुनि जो बि महिरबानी करे ख़्यालु कयो, उन्हनि जी बि तव्हां सार लहो ऐं उन्हनि सां बि तव्हां कयो। ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं त हैदराबाद में पहिरीं सिलेंडर धमाको थियो, उन खां पोइ भिटशा में थियो। हैदराबाद में तक़रीबन 26 खां 27 माण्हू फ़ौत थी विया। अञा ताईं जेके 64 मां ज़ख़्मी जेके आहिनि उहे अञा ताईं हॉस्पिटल में एडमिट आहिनि। 10 माण्हू जेके आहे भिटशा में ज़ख़्मी थिया। कल्ह जेको आहे उहो रते देरे में जेको आहे धमाको थियो आहे ऐं इन सिलेंडर धमाके में 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि,
जिन खे लाड़काने जी अस्पताल आंदो वियो। हीअ सिलेंडर धमाका आहिनि, इहे बम आहिनि, तव्हांजे घरनि में मौजूदु आहिनि, तव्हांजे आसे पासे में मौजूदु आहिनि। हुकूमत ऐलान त कयो त असां सिलेंडर जे दुकाननि खे सील पिया कयूं, हैदराबाद जी भरपासे में वॾा ऐलान थिया, पर उहे अञा ताईं खुलिया पिया आहिनि। अञा ताईं जेको आहे उहे बम जेके आहिनि इंसानी सोसाइटियुनि में मौजूदु आहिनि। सो महिरबानी करे जेकॾहिं तव्हांजे आसे पासे में को बि अहिड़ो कमु करे थो गैरकानूनी तौर ते, त तव्हां पुलिस खे आगाह कयो ऐं तव्हांजे बचनि खां तव्हांजी हयाती खां वधीक हिननि जो इहो कारोबार कोन्हे जेको गैरकानूनी आहे, ऐं पुलिस खे ज़रूरु आगाह कयो ऐं इहे हटायो पंहिंजे हुननि मां। गॾोगॾु कल्ह बि सिंध में जेको आहे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी खोट जे हवाले सां एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया, ऐं एहतिजाजी मुज़ाहिरा मीरपुखा समूरो डिवीज़न, उनखां पोइ जाती, खिपरो, दादूअ जा मुख़्तलिफ़ शहर, प्यारो स्टेशन, फुलजी स्टेशन। सो पाणी जी तमामु घणी हुते खोट आहे। ज़ाहिर पाणी हिन वक़्तु सिंधु दरिया में अची त चुको आहे, पर छाकाणि जो विर्छ जो मामिलो आहे, उनखां पोइ जेके पुछड़ीअ जा आबादगार आहिनि उहे सरापा एहतिजाज आहिनि। केतिरा ई जेके लखें एकड़नि जे जेके फ़सुल आहिनि उहे तबाह थी विया आहिनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पाणी न मिलण जे करे। रोज़ानो जी बुनियाद ते एहतिजाजी मुज़ाहिरा कया वञनि था, पर आपाशी अमिलो आहे, आपाशी जेको खातो आहे उहो अघूर निंड सुतल आहे। ऐं पाणी हिन वक़्तु ईअं आहे त तव्हां जेको बि कमु कयो, तव्हां जेसिताईं रिश्वत न ॾींदव तेसिताईं तव्हांजो कमु न थींदो। तव्हां कंहिं बि खाते जे ऑफ़िस में हलिया वञो, सिंगल जेकॾहिं हिकिड़ो पेपर मूव कराइणो आहे त जेसिताईं तव्हां हुनजी रिश्वत न ॾींदव तेसिताईं तव्हांजो उहो कमु न थींदो। हाणे ईअं आहे त जेकॾहिं तव्हां ज़राअत कंदव त जेसिताईं तव्हां आपाशी खाते वारनि खे पाणीअ जा पैसा न ॾींदव, उनखे तपेदार खे ऐं उनखे बेलदार खे उनजो मुंड जा पैसा न ॾींदव, 50-50 हज़ार रुपया तव्हां रिश्वत न भरींदव, तेसिताईं तव्हां फ़सुल बि नथा काहे सघो। ऐं उनखां पोइ तव्हांखे पाणी मिलंदो, पाणी उहो बि मापे तौरे जेको आहे न पोइ तव्हांखे मिलंदो। अलमियो आहे हिकिड़ो, असां जंहिं पासे वञूं पिया, ज़ाहिर इहो घणो अरसो त न आहे हलिणो, हिकिड़े ॾींहुं अहिड़ो ईंदो त जेको नौजवान तबिको आहे इहो उथंदो, मज़ाहिमत कंदो, ऐं असां हिकिड़े सिस्टम मां हिन मां जान छॾाईंदासीं। ॾींहों ॾींहुं जेको असांजे लाइ समाज जे लाइ जेको नासूर बणिजंदी पई वञे, जेका करप्शन आहे असांजे रगुनि में वेही रही आहे। अॻिते वधंदासीं त पाकिस्तान में हवाई अॾनि खे जेको आहे ई गेट्स में जेको आहे कन्वर्ट कयो पियो वञे। हवाई अॾा त ईअं ई मौजूदु हूंदा, उते ई गेट लॻाया वेंदा, जीअं तव्हां वॉक थ्रू गेट ॾिसंदा आहियो, मुख़्तलिफ़ ऑफिसिस जे ॿाहिरां लॻल हूंदा आहिनि, मॉल्स जे ॿाहिरां लॻल हूंदा आहिनि, या वरी किथे तव्हां जुलूसनि जलसनि में वेंदा आहियो त तव्हांखे वॉक थ्रू गेट मां गुज़ारियो वेंदो आहे। उन में हूंदो त तव्हांजे खीसे में का शइ मेटल हूंदो आहे, का बि हथियार हूंदो आहे, त उहो हुन में टी टी करे वॼाईंदा आहिनि। हाणे हीअ जेके ई गेट लॻाया पिया वञनि, इन्हनि जो मक़सदु इहो हूंदो त तव्हांजी ऑटोमेटिकली तरीक़े सां तव्हांजी बायोमेट्रिक बि थी वेंदी, तव्हांजे सॼे जिस्म जी स्कैनिंग बि थी वेंदी, ऐं ॿिया जेकी ॿियूं जेके वेरिफिकेशन्स आहिनि उहे बि थी वेंदियूं। थींदो ईअं आहे त आम तौर ते एयरपोर्ट्स ते त तव्हां वेंदा आहियो त तव्हांजे सामान जी स्कैनिंग थिए, पोइ वरी तव्हांजी स्कैनिंग थिए, तव्हांखे हिकिड़ो सिक्योरिटी गार्ड जेको आहे ठीकु ठाकु नमूने सां उहो तव्हांखे मतिलबु त चेक कंदो आहे हथ हणी मुख़्तलिफ़ शयुनि ते, ऐं उनखां पोइ वरी जेको आहे तव्हां अॻिते वेंदा आहियो, वरी पोइ तव्हांखे हिकिड़ी मशीन में बीहारियो वेंदो आहे, वरी तव्हां लाइन डिघी लॻंदी आहे, हुन में तव्हांजी बायोमेट्रिक थींदी आहे। डिघी 4-5 कलाकनि जो हिकिड़ो इहो प्रोसेस हूंदो आहे जेकॾहिं एयरपोर्ट ते रश हूंदे, अदरवाइज़ घटि में घटि बि 2 कलाक त लॻंदा आहिनि हिन सॼे मामले में। जेकॾहिं तव्हां मिसाल उमिरि ते वञो था, कंहिं बि मुल्क में वञो था, त एयरपोर्ट ते इहो पहिरीं सामान जी स्कैनिंग, पासपोर्ट चेक करायो, वरी पासपोर्ट स्कैनिंग थिए, वरी बायोमेट्रिक करायो, वरी तव्हांजी स्कैनिंग थिए, इहे सॼा हिकिड़ा प्रोसेस आहिनि। सो हाणे इहे ई गेट लॻाया पिया वञनि। कल्ह बि इन सिलसिले में हिकिड़ो अहम इजलास हुयो ऐं हिकिड़ो सॼो हुननि सर्वे कयो पाकिस्तान जे एयरपोर्ट्स ते, ख़ासि करे कराची एयरपोर्ट ते। माहिर परॾे मां आयल हुआ ऐं इन मनसूबे ते जेको आहे उहो कमु शुरू थी वियो आहे। तमामु जल्द जेको आहे इहे ई गेट्स लॻाया वेंदा, ऐं ई गेट्स जो फ़ाइदो इहो थींदो त हिकिड़ो त टाइम बचंदो, ॿियो सिक्योरिटी, ख़ासि करे असांजे मुल्क में जेको सिक्योरिटी जे नाले ते माण्हुनि जी जेका तज़लील कई वेंदी आहे, उनखां जान छुटी सघंदी, उनखां जेको आहे उहो मामिलो हटी सघंदो। सिक्योरिटी जे नाले ते वेही खीसनि मां पैसा कढण ऐं छा चवंदा आहिनि उन ते बहस मुबाहिसो थिए, रोज़ उते पिया झेड़ा थींदा आहिनि जेके असां ॾिसंदा आहियूं एयरपोर्ट ते वञी, इन मां जान छुटी सघंदी। अॻिते वधंदासीं त ईरान जी ॻाल्हि कंदासीं। ईरान में सदारती जेका चूंड आहे उहा 28 जून ते थी रही आहे, ऐं उन में 6 उम्मीदवारनि जो खे अहल करार ॾिनो वियो आहे, ऐं अहमदी निज़ाद जेको आहे उनखे बि उनजो जेको आहे फार्म रद्द कयो वियो आहे। ईरान जो तव्हांखे ख़बर हूंदी त जेको सदर हो उहो कुझु ॾींहं पहिरीं शहीद थी वियो। सो उन हवाले सां जेको आहे ईरान में हाणे जेकी चूंडूं आहिनि उहे थी रहियूं आहिनि। 28 जून ते उन तयारियूं थी वियूं आहिनि। 6 उम्मीदवारनि खे अहल करार ॾिनो वियो आहे। सो ॻाल्हि कंदासीं वरी पाण ईद जे हवाले सां, ऐं बल्कि बदमनी जे हवाले सां पहिरीं ॻाल्हि ॿोल कयूं त अॼु बि मुख़्तलिफ़ अख़बारुनि में ख़बर लॻल आहे त खानपुर जा 8 मुग़वी बाज़ियाब न थिया आहिनि, ऐं गॾोगॾु घोटकी ज़िले मां, शिकारपुर ज़िले मां, कंदकोट ज़िले मां केतिरा ई मुग़वी आहिनि जेके अञा ताईं बाज़ियाब न थी सघिया आहिनि। ईंदड़ सूमर ते पाण ईद मल्हाईंदासीं, ऐं हिन मुल्क में
माण्हुनि जा जेके प्यारा आहिनि उहे धाड़ेलनि जी क़ैद में आहिनि। अमन अमान जी सूरत हाल जेका ख़राबु आहे हिन वक़्तु सिंध जे इन कचे वारे इलाइक़े में, कचे वारे ज़िलनि में, उनखे तव्हां मतिलबु त इमेजिन नथा करे सघो। कुझु ॾींहं पहिरीं बि असां हिन पासे वियासीं पिए त असांखे रोकियो वियो, चयूं त तव्हां शिकार कंदकोट ईअं न वञो, तव्हां हिते बीहो। पोइ जंहिं महिल असां हुते बीठासीं त 8-10 गाॾियूं गॾु थियूं, पोइ उनखां पोइ हिकिड़ी पुलिस जी गाॾी लॻी, पोइ ईअं कानवाय जी सूरत में असां हलियासीं पिए। इहा सूरत हाल आहे कश्मीर ज़िले जी ऐं शिकारपुर ज़िले जी। सो असां उन्हनि मुगवियुनि जी बाज़िया जो मुतालबो कंदासीं त घटि में घटि भई 26 मुगवी आहिनि जेके सिंध जा माण्हू आहिनि। गॾोगॾु उनखां सवाइ पंजाब जा, KPK जा, बलूचिस्तान जा मुगवी आहिनि जेके केस रिपोर्ट न थिया आहिनि, धाड़ेलनि जे क़ैद में आहिनि। ऐं हूअं त सिंध पुलिस IG साहब इहे सभु दावाऊं कंदा आहिनि त असां ऑपरेशन कयूं पिया, मुगवी बाज़ियाब थींदा, पर उहो मुगवियुनि जी बाज़ियाबी जो जेको अमल आहे उहो हिकु भेरो ॿीहर रुकिजी वियो आहे, उहो ऑपरेशन रुकिजी वियो आहे। ऐं धाड़ेल पंहिंजी आज़ादीअ सां जेको आहे तनतनात ॾींहं जो ॾिठे जो जेको आहे माण्हू अगवा करे वञनि था, माण्हुनि खां फुर लुट करे वञनि था, बाज़ारुनि जो बाज़ारूं फुरे वञनि था इन्हनि ज़िलनि में। अमन अमान जी जेका सूरत हाल आहे अलाह साईं बहितर करे। गॾोगॾु पाण प्रिया कुमारी जी बि ॻाल्हि कंदासीं। हीअ टीं ईद आहे जेका प्रिया जे घर में न हूंदी ऐं मुतालबो इहो आहे त प्रिया खे आज़ादु कयो। गुज़िरियल ईद ते ईद रिहान में SSP अमजद अहमद शेख साहब चयो त असां प्रिया जे उन ताईं पहुची चुका आहियूं, प्रिया कुमारी ज़िंदा आहे, तमामु जल्द वालदेन खे ख़ुशख़बरी मिलंदी। अॼु बि असां हिन बहादुर पुलिस ऑफिसर खे इहा ई गुज़ारिश कयूं था त प्रिया खे संदसि वारसनि ताईं पुॼायो। ऐं 7 ॾींहं आहिनि ईद में, ऐं महिरबानी करे प्रिया खे आज़ादु कयो वञे। प्रिया जो जेको केस आहे, सिंध जा माण्हू सोशल मीडिया ते हिकिड़ो ठीकु ठाकु उन्हनि टेम्पो जोड़ियो हुयो, हिकिड़ो तासुर क़ाइमु कयो, हिकिड़ी मुज़ाहिमत कई, उन्हनि खे हिकु भेरो ॿीहर अजमेरान TV जे हिन मंच तां इहा ई मुंहिंजी गुज़ारिश आहे त प्रिया जी आज़ादी जे लाइ ऐं प्रिया समेत जेके बि असांजा मुगवी आहिनि उन्हनि जी बाज़ियाबी जे लाइ हिकु भेरो ॿीहर तहरीक लाहियो, हिकु भेरो ॿीहर प्रेशर क्रिएट कयो त हू जेके बि मुगवी आहिनि पंहिंजे घर में जेको आहे ईद कनि ऐं पंहिंजे घर में जेको आहे उहो पंहिंजे ॿारनि सां गॾु, पंहिंजे बचड़नि सां गॾु, पंहिंजे प्यारनि सां गॾु हू ईद कनि। सो ईअं सॼी सूरत हाल आहे। ईद जे हवाले सां बि तव्हां ॾिठो हूंदो त कल्ह बि मुंहिंजो वञणु थियो हैदराबाद जी मुख़्तलिफ़ बाज़ारुनि में, छाकाणि जो ईद वेझे आहे, पर ॾिठमि त उहा चार्मिंग न हुई ऐं उहा रश न हुई, उहे मंडियूं न लॻियूं आहिनि, उहे मतिलबु त तमामु वॾी ईद आहे इहा ईद उल अज़हा, ज़ाहिर वॾी ईद हिनखे चयो वेंदो, वॾो इंतज़ारु हूंदो आहे। पर हिन भेरे तव्हां ॾिठो हूंदो त उहा मतिलबु ख़ुशी न आहे चेहरनि ते, उहा अंदर में ख़ुशी न आहे। गॾोगॾु बाज़ारूं वीरान लॻियूं पियूं आहिनि, अञा ताईं को ख़रीदारी न आहे। दुकानदारनि खां पुछमि पिए, चई यार महांगाई एतिरी थी वई आहे, हर माण्हू जे वस जी ॻाल्हि न आहे। ऐं उते असां वटि जेके मंडियूं लॻंदियूं आहिनि, रोडनि ते माण्हू बकरा झले बीठा हूंदा आहिनि, जानवर झले बीठा हूंदा आहिनि, त वठो, उहे बि जेको आहे नज़र नथा अचनि। ऐं जेकॾहिं माण्हू ज़ही करणु चाहे थो त उहो बि तव्हां ॾिठो हूंदो त केतिरा महांगा जानवर आहिनि। मंडियुनि में वीरानी लॻी पई आहे, जेके ईटन मोहम्मद खान में, हैदराबाद जे बाईपास ते, कराची में तव्हां ॾिसो, जीअं अहिड़ियुनि मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके शहरनि में मंडियूं लॻनि थियूं उन्हनि में बि तव्हांखे एतिरी उहा नज़र न ईंदी हूंदी जेतिरा चहचटो हूंदो आहे ईद जो, उहो न आहे। सभ खां इहो जेको वॾो मसइलो आहे हिकिड़ो त महांगाई आहे, असांजे रवैयनि में तब्दीली आहे, समाज में जेका भंजड़ा थी आहे, हर माण्हू जेको आहे हर शख़्स कहाणी आहे, ऐं हर शख़्स जेको आहे कंहिं न कंहिं अज़ियत में मुब्तला आहे, कंहिं न कंहिं सूर में मुब्तला आहे, परेशान आहे। उन सॼे जेको आहे मामले जे करे हीउ सॼो हिकिड़ो सुनहरियो जुड़ी वियो आहे, हिकिड़ो तासुर ऐं हिकिड़ो माहौल जुड़ियल आहे। सो वस वारा आहियो त महिरबानी करे पंहिंजे आसे पासे जे माण्हुनि जो ख़्यालु कयो, उन्हनि जी ईद करायो। तव्हां जेकॾहिं असां तव्हांखे ॾिनो आहे, तव्हां जेसि ताईं ॿियनि खे, पंहिंजे ग़रीबनि खे, पंहिंजे हेठियुनि पाण खां घटि वारनि माण्हुनि खे न ॾींदा त हुन में वाधारो बि न थींदो। अलाह साईं इहो चयो आहे, इहो कंहिं ॾाहे जो कोल कोन्हे, को अज़मत कुंभर जो कोल कोन्हे, इहो अलाह रब पाक चयो आहे। त तव्हां जेसि ताईं पंहिंजी जेका दौलत आहे विराईंदव न त उन में उहा ॿीण ते न थींदी, उहा चवण ते न थींदी, उहा वधंदी न। सो पंहिंजे आसे पासे वारनि जो ख़्यालु कयो, पंहिंजो ख़्यालु कयो। ऐं हीअ जेका ख़ासि करे जेको मामिलो अचे पियो बरसाति जो, जेको स्पेल आहे, जेको अलर्ट जारी थियो आहे, इन ते महिरबानी करे वधीक गौर कयो। ऐं जिन हंधनि ते TV न आहे, जिन हंधनि ते लाइट न आहे, तव्हां ॿुधो पिया त महिरबानी करे पंहिंजे प्यारनि खे बि इहो मैसेज ॾियो त बरसातुनि जो जेको आहे इंतज़ामु कनि, ज़मीनुनि ते जेको फ़सुल आहिनि उन्हनि जो ख़्यालु कनि, उनखे प्लानिंग सां जेको आहे उहो पोखनि, ॾिसनि त जेकॾहिं नुक़सानु थियणो आहे त उनखे थोरो ब्रेक कनि। गॾोगॾु जेको आहे नेकाली ऐं जेको सिस्टम आहे, ड्रेनेज सिस्टम आहे, उन ते उहो कनि। प्रोग्राम जी पाण पुॼाणींदा आहियूं ऐं प्रोग्राम जो वक़्तु हिन वक़्तु पुॼाणी त पहुचे थो। ऐं खोड़ तव्हां सां ॻाल्हियूं कयूंसीं, T20 वर्ल्ड कप ते ॻाल्हायोसीं, ॾंदनि जी बीमारियुनि जे हवाले सां ॻाल्हायोसीं, ऐं गॾोगॾु तव्हांजूं कॉल्स बि आयूं पिए मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे उहो लाइन डिस्कनेक्ट थी पए। ज़ाहिर आहे कल्ह बरसाति थी आहे, अधु कलाक ताईं हिते त न रुॻो असांजा रोड रस्ता आसे पासे वारा ॿुॾा पिया आहिनि, बिजली जो निज़ाम कोन्हे को, टेलीफोनिक हिते जेको मसइलो आहे उहो हले पियो, मोबाइल असांजा नेटवर्क कमु नथा कनि, इंटरनेट जो मसइलो आहे उहो कमु नथो करे। हिन हिकिड़े ॾींहं जी बरसाति में ॾिसो केतिरो नुक़सानु थियो आहे। अञा तव्हांखे अॻिले जून जुलाई जो हुन में मुंहुं ॾियणो आहे।
सो मूंखे ऐं मुंहिंजी समूरी टीम खे, प्रोग्राम मैनेजर मुर्तज़ा मजबूर साहब खां वठी ख़ालिद जागीरानी साहब डायरेक्टर ताईं, मूंखे मुंहिंजी समूरी टीम खे अॼोके प्रोग्राम जे लाइ ॾींदा इजाज़त। सुभाणे नईं उमीदुनि सां गॾु, नवनि महिमाननि सां गॾु, नवनि मौज़ुअनि सां तव्हां वटि हाज़िर थींदासीं। मूंखे ऐं मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदा इजाज़त। इन ई दुआ सां गॾु तशाल जित जो, ख़ुशि जो, आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।